बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊँ अवां जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ लगारी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तो अवां खे ख़बर आहे त पाण ठीक छंछर ऐं आचर जे ॾींहं ते सुबुह जो 9 लॻे खां 11 लॻे ताईं अवां सां मुलाक़ात थींदी आहे ऐं आऊं हमेशह इन ओसीड़े में रहंदो आहियां, इंतज़ार में रहंदो आहियां त अवां सां के ॻाल्हियूं सलिजनि, के हाल सलिजनि, के ॾुख दर्द वंडिजनि। आऊं इहे लफ़्ज़ छो पियो यूज़ करियां? अवां सां हाल ऐं ॾुख दर्द वंडिजनि। मायूस कुन ॻाल्हि इहा आहे त हर नित नए ॾींहुं असांखे नवां मसइला दरपेश हुजनि था। उहे जेके नवां मसइला आहिनि उहे असांजे दिलि खे ॾुखाईंदड़ वाक़िअनि जी सूरत में असांजे साम्हूं रोनुमा थियनि था। अॼुकल्ह छाकाणि त सोशल मीडिया जो दौरु आहे, का बि ॻाल्हि ऐं को बि वाक़ियो अवां जो 1 कलाक खां वधीक, अधु कलाक खां वधीक लिकी कोन थो सघे। सो असीं जीअं ई सुबुह जो उथंदा आहियूं त हिकिड़ो नओं वाक़ियो हूंदो आहे जेको तमामु घणो दर्दनाक हुजे थो। मुख़्तलिफ़ वाक़िया इन पंहिंजे मंडे टू फ्राइडे जे दौरान असांजे साम्हूं आया। फेसबुक ते पाण ॾिठासीं, सोशल मीडिया ते ॾिठासीं। अलाए छो असां मां इंसानियत ख़तमु थींदी पई वञे। ऐं इन्हनि लफ़्ज़नि खे चवंदे मूंखे ॾुख थो थिए, पर छा कजे, असीं जॾहिं ॾिसूं था पंहिंजा कम ऐं पंहिंजी सोच ऐं पंहिंजा अमल त पोइ इहे लफ़्ज़ चइजनि त मां सम्झां थो इहा नाइंसाफ़ी न हूंदी। बीइंग ज़िमेदार एंकर या असां टीवीअ ते वेठा आहियूं, असांजो कमु आहे त असां उन्हनि शयुनि खे अवां जे साम्हूं आणियूं जेके अवां खां लिकल आहिनि, ॻुझियूं आहिनि। बहरहाल ॻाल्हि तमामु घणी तवील आहे, उनखे कटिंग टू द शॉर्ट एंड कमिंग टू द पॉइंट। असां वटि गेस्ट अॼु ज़बरदस्त मौजूदु आहिनि। पाण चाहींदासीं त हफ़्ते भर में जेके बि इशूज़ रहिया उन्हनि ते पाण डिस्कस करियूं ऐं ख़ासि ख़ासि असां अॼु सॉफ्ट कॉर्नर ते इंसानियत ते ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदासीं। असां पंहिंजी सोच खे कीअं मटे सघूं था, असीं हक़ीक़ी इंसान कीअं बणिजी सघूं था। रुॻो असीं इंसान चवण सां न, पर अमलनि सां इंसान थियूं था। अॼु ज़बरदस्त दोस्त, ज़बरदस्त मुंहिंजा सीनियर जर्नलिस्ट मौजूदु आहिनि ऐं आउं सम्झां थो जेके ॿई क़ाबिल एतिराम गेस्ट मूं वटि मौजूदु आहिनि से कंहिं बि तारीफ़ जा मोहताज कोन आहिनि। उन्हनि ज़िंदगीअ जो ॻच अरसो इन मीडिया फील्ड खे ॾिनो आहे। न सिर्फ़ु मीडिया फील्ड खे इन्हनि ॻणप जी तादाद में ऐं ॻणप में ॾिनो आहे, पर उन्हनि पंहिंजी शख़्सियत जी शनाख़्त ठाही आहे। शख़्सियत जी शनाख़्त ठाहिणु एतिरो को सवलो कमु आहे कोन। बहरहाल सभ खां पहिरियां महिमान असां वटि अॼु जेके आहिनि उहे आहिनि मंसूर मुग़ेरी साहिबु। मंसूर मुग़ेरी साहिबु माशाल्लाह इन्वेस्टिगेशन जर्नलिज़म में पंहिंजो हिकिड़ो दाग़ ॼमायो आहे, हिकिड़ी छाप लॻल आहे, हिननि ते स्टैंप लॻल आहे त मंसूर मुग़ेरी साहिब खां अलावा को बि एंकर इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म में एतिरो बड़ कोन आहे ऐं इन्हनि जो जेके ज़रिया आहिनि ख़बरुनि जा उहे तमामु कमाल जा ज़रिया आहिनि। जेका ख़बर इन्हनि शाया ही कंदा आहिनि उहा सच साबित थींदी आहे। डिघा पेपर खणी जॾहिं शो में वेहनि था त पोइ हर माण्हू सोचींदो आहे, को पॉलिटिशियन सोचींदा आहिनि, रहनुमा सोचींदा आहिनि त यार इहा कहाणी अॼु असांजे लाइ त न आहे, भला असांजी त न खड़ी आहे। सो बहरहाल उन सां तहे दिलि सां कचहरी बि कंदासीं, तहे दिलि सां ऐं भलीकार बि करणु चाहींदुसि ऐं इन बाबति बि हाल अहिवाल कंदासीं। साईं मंसूर मुग़ेरी साहिबु भलीकार चवां थो, महिरबानी मुंहिंजो। साईं कुर्ब अवां तमामु घणी तारीफ़ करे रहिया आहियो सर। अहिड़ी ॻाल्हि आहे कोन, न पंहिंजो कमु था कयूं, सची ॻाल्हि इहा आहे। बिल्कुलु हीअं साईं मंसूर साहिबु अवां सां डिटेल में कचहरी कंदासीं। नाज़रीन, हिकिड़ी ॿी शख़्सियत जेका मां सम्झां थो तमामु घण रुखे शख़्सियत आहे, घणनि पासनि खां उन्हनि जी शख़्सियत निमाया आहे। इंसानियत जे हवाले सां हुजे, पंहिंजे करियर जे हवाले सां हुजे ऐं ख़ासि तौर ते सिंधी ॿोलीअ में सिंधी ॿोलीअ जो जटाव, सिंधी ॿोलीअ जी पाइदारीअ, मज़बूती ऐं सिंधी ॿोलीअ में लफ़्ज़नि जी सुञाण, न सिर्फ़ु सुञाण करणु पर उन जे मथां हिकिड़ो जीअं माण्हू पहिरेदार हूंदो आहे त बाबा हीअ ॿोली ग़लति पियो ॻाल्हाए, हीअ लफ़्ज़ ग़लति पियो ॻाल्हाए, त उन्हनि जी सही इस्लाह करणु सो उन्हनि जो कमु आहे। वन एंड ओनली CEO FM 105 ज़ुल्फ़कार शाह साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खे बि आउं तहे दिलि सां भलीकार साईं भलीकार करियां। साईं मंसूर साहिबु, सभ खां पहिरियां त आउं अव्हां जे करियर ते थोरो ॻाल्हाईंदुसि त इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म एतिरी आसान आहे कोन जेतिरी असांखे सम्झ में ईंदी आहे। पर हिकिड़ो माण्हू जेको उन्हनि ख़दनि ख़ालनि खे सुञाणंदो आहे, उन ताईं पहुचंदो आहे ज़रियनि बाबति, ऐं उहे पेपर जॾहिं तव्हांखे मिलंदा आहिनि त दिलि में ख़ौफ़ बि थींदो हूंदो त यार मां वरी हिकिड़ी मज़बूत शख़्सियत जे ख़िलाफ़ु वञां पियो। बेशक उहो हुजे सच थो, पर छाकाणि त थींदो आहे
सो एॾी वॾी दिलि किथां आई आहे ऐं तव्हांजी अॼु इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म कीअं पई हले? प्रोग्राम करण जे दौरान फ़ोनूं बि ईंदियूं आहिनि? अदा मंसूर मूंखे ख़बर आहे तव्हां किथे रहंदा आहियो, प्लीज़। साईं, सभु खां पहिरीं तव्हांजी महिरबानी सर जो अव्हां एतिरो मुंहिंजे लाइ ॻाल्हायो आहे। सची ॻाल्हि इहा आहे त साईं त असांजा वॾा आहिनि, अलाह सां साईं खे ख़ुशि रखे। आमीन आमीन। मां पंहिंजे ज़र्फ़ ज़मीन ऐं पंहिंजे रब लाइ कमु कंदो आहियां, सर न कंहिंखे ख़ुशि करण लाइ, न कंहिंखे नाराज़ करण लाइ। वाह। पर मां ईमानदारी सां थो ॿुधायां त अञा बि जेको तव्हां सम्झो था न त इलाही कमु थो करे, 40-50% कमु करे सघियो आहियां। अच्छा। 40-50% खां मथे तव्हां करे बि नथा सघो। हिते खोड़ मसइला आहिनि, साईं सम्झे थो, शायदि एतिरो असां ॻाल्हाए बि न सघूं। सर जीअं देश में असां रहूं था उते इलाही शयूं आहिनि, घणियूं शयूं आहिनि जिन खे अॻियां पोइ ॾिसी तव्हांखे हलणो थो पए। बिल्कुलु। पर मूंखे शुरू में यकीन कयो जॾहिं कंहिं DC जे ख़िलाफ़ु या कंहिं SP जे ख़िलाफ़ु ख़बर हलाईंदे बि माना ख़ौफ़ थींदो पहिरियों शुरू में त यार हीअ किथे इनकाउंटर न कराए छॾे या कूड़ा केस न हणे छॾे। हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, माना सची ॻाल्हि थो ॿुधायां, सर प्लीज़। त हिकिड़ो वक़्तु आयो जॾहिं तमामु वॾियूं वॾियूं शयूं ब्रेक थियण लॻियूं ऐं पोइ नेब नोटिस वरिता, माण्हू वरी गिरफ़्तार थियण लॻा, त मूंखे मैसेज आया न अननोन नंबरनि तां, हिननि तां। सर ठीकु आहे, असांखे ख़बर आहे तुंहिंजा ॿार किथे था पढ़नि, किथे थो रहीं। त पोइ मूं हुनखे सीरियस वरितो। मूं हिकिड़े बुज़ुर्ग खे चयो त साईं हीअ मां जेको कमु थो कयां उहो कमु ग़लति न आहे। मां त भाई त ग़लति को ग़लति करे पियो, माण्हुनि जा फंड्स खाए पियो या पंहिंजे अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु पियो करे, उन जा सबूत खणी अची मां पेश थो कयां। सर मां त सम्झां थो हीअ बि जिहाद आहे हिकिड़ो, पर अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल हाणे छा कजे। उन बुज़ुर्ग जेको आहे सो मूंखे पाण त नमाज़ पढ़ाई ऐं मूंखे हिकिड़ी शइ ॾिनई त चई वज़ीफ़ो पढ़ंदो कर। अच्छा। वज़ीफ़ो पढ़ंदो कर, तुंहिंजे दिलि मां ख़ौफ़ निकिरी वेंदो। वाह वाह वाह। हिन वज़ीफ़े में इहा शइ आहे त ख़ौफ़ ख़ुदा खां सवाइ दुनिया वारनि जो कंहिंजो ख़ौफ़ न रहंदो। वाह। पोइ हिकिड़ी स्टेज आई, तव्हां बि सम्झो था साईं सॼे त हिकिड़ो मशहूरु केस थियो सिंध मां सर 2017 में, फेक अकाउंट केस। अच्छा। ग़रीबनि जे नाले ते अरबे रुपया निकिरण लॻा। पोइ वॾा वॾा माण्हू हुन में इन्वॉल्व थिया, उहे गिरफ़्तार थिया, फैमिली मेंबर थिया, कि बिज़नेसमैन थिया, ब्यूरोक्रेट्स थिया, तमामु वॾा मसइला थिया पाकिस्तान लेवल ते। उन में मां समाम में हुन ॾींहंनि में न सर, त मां जॾहिं निकिरंदो हुउसि त राति जो वापसी में त हिकु ॿ कारियूं वीगो मूंखे फॉलो कंदियूं, अच्छा घर ते हलंदियूं। 2-3 ॾींहं ईअं थियो सिलसिलो। हा त पोइ मूंखे अंदाज़ो थियो त हीअ मूंखे डिॼारीनि था। जेकॾहिं कंहिंखे करिणो हुजे न त उहो डिॼारींदो न आहे, उहो करे छॾींदो आहे। पोइ प्लस इहो आहे त ॿियो मां इहो सोचींदो हुउसि त जेका शइ मूंखे बुज़ुर्ग ॾिनी आहे उनजो असरु इहो आहे त हीअ अंधा हूंदा, हिन जे ज़हन में मुंहिंजे लाइ अहिड़ी शइ न हूंदी, मुंहिंजे लाइ सोचींदा हूंदा पर हीअ करे न सघंदा। सर ऐं मुंहिंजो ईमान आहे त जेसिताईं रब तव्हांखे ज़िंदगी ॾिए थो न तव्हांखे कोई नथो खसे। बिल्कुलु ईअं। तव्हांखे कोई ॿियो मारे न मारे, इंसान खे पंहिंजे अंदरि जो ख़ौफ़ थो मारे पहिरियां। बिल्कुलु सही था चओ। तव्हां पंहिंजे हुन ख़ौफ़ खां ॿाहिरि निकिरो, तव्हांखे कोई कुझु नथो करे सघे। यकीन कयो, इहो तव्हांजे ज़हन में हुजे त तव्हां सही था कयो, तव्हां ग़लति नथा करियो न त पोइ कुझु बि न आहे। बिल्कुलु सही। सो उन करे मूंखे काफ़ी दोस्त यकीन करे चवंदा आहिनि त असां निमाज़ुनि में दुआऊं बि घुरंदा आहियूं तव्हांजे लाइ। मूं सिंध जा एतिरा स्कैंडल ब्रेक कया जंहिंमें बिलियंस रुपीज़ जी सेविंग थी आहे, बिलियंस रुपीज़ जी सेविंग न करे सघिया उहे धाड़ियल मां ऑफिसर या उनजा पोयां जेके ॿिया हुया न करे सघिया। ऐं केतिरा नेब में भोॻिया, 8-8 10 साल कुझु माण्हुनि नेबनि में भोॻियो आहे की अञा हलनि पिया था। अच्छा। पर सची ॻाल्हि थो ॿुधायां त मूंखे उहे जिते बि मिलंदा आहिनि मां हुन भाकुर पिया मिलंदो आहियां। सही सही। पोइ मूंखे हिकिड़े दफ़े, चलो मां नालो बि खणां थो, सर साईं मुराद अली शाह साहब जे ख़िलाफ़ु मुंहिंजूं 5 स्टोरियूं थियूं। अच्छा। साईं ते 7 इंक्वायरियूं। अच्छा। हिकिड़ो रेफरेंस बि दाख़िल थियुसि पिंडीअ में, हा, नूरी आबाद पावर प्लांट वारो, तव्हांखे यादि हूंदो। पोइ हिकिड़ी इफ़्तार डिनर में मुर्तज़ा वाह बि इफ़्तार डिनर कयो त मां बि सफ़ा आख़िर में, त मां जॾहिं मुर्तज़ा सां मिलियुमि त साईं मुराद शाह उथी बीठो त मूं हुनखे भाकुर पातो। त मुर्तज़ा हुन सां मज़ाक में चयो त यार तव्हां पाण बि एॾा ठहियल आहियो, हिकु ॿिए खे एॾो था मिलो, मूंखे हथु ॾिनो त तोखे भाकुर पातो ते पोइ मूंखे छो मयार ॾींदो आहीं। मुर्तज़ा उन्हनि ॾींहंनि में सिंध गवर्नमेंट जो तर्जुमान हो। अच्छा। हाणे त मेयर आहे। सो पोइ मूं हुनखे चवंदुमि साईं मुंहिंजो कमु पंहिंजी जाइ ते, मुंहिंजो इख़लाक़ ऐं मूंखे इहो इजाज़त नथो ॾिए त मां कंहिंसां बुरे नमूने मिलां। बिल्कुलु सही। साईं सुठो माण्हू आहे बुनियादी तौरु,
हू पंहिंजो कमु पियो करे, मां पंहिंजो कमु पियो कयां, उहो सही पियो करे ग़लति पियो करे उहो रब थो ॼाणे, उहो वक़्तु ॿुधाईंदो। बिल्कुलु मुंहिंजो कमु मां पोइ कयां। ॾाढो सुठो साईं, ज़बरदस्त साईं। ज़ुल्फ़िकार शाह साहिबु, आउं सम्झां थो त सहाफ़त हिकिड़ी वॾी ज़िमेदारी आहे ऐं उनखे निभाइण को आसान कमु आहे कोन, पर तव्हां छाकाणि त इलाही वक़्त खां मुख़्तलिफ़ शोबनि सां वाबस्ता, तव्हां मार्केटिंग जा बि ज़बरदस्त हिकिड़ो नाम रहियो ख़ासो ऐं सुठो, मतिलबु हिकिड़ी छाप तव्हांखे लॻी, पर सिंधी ॿोलीअ ते तव्हां कंप्रोमाइज़ कॾहिं बि न करणु चाहींदा आहियो। तव्हां 2 कलाक जो शो बि करियो था, भला सिंधी ॿोलीअ जो जेको बिगाड़ आहे उहो हर माण्हू करे थो, अव्हांखे ई छो ख़्यालु आयो आहे त यार मूंखे इन जी पासदारी करणी आहे? प्लीज़। मां 2 ॻाल्हियुनि सां गुफ़्तगू जो आगाज़, बल्कि 3 ॻाल्हियूं सर। पहिरीं त गुफ़्तगू जे आगाज़ में चयो ऐं उन मौज़ूअ ते तमामु ज़रूरी आहे ॻाल्हाइणु। सर मां पंहिंजे मौज़ूअ ते त बाद में अचां थो। सर ऐं पहिरीं सभिनी खां पहिरीं तव्हां चयो त सिर्फ़ु इंसान मां इंसानियत छो हली वई आहे। सर सो इंसान हुजणु काफ़ी न आहे, इंसान थियणो पवंदो आहे। माण्हुनि खे चवंदे ॿुधो तव्हां हूंदो यार माण्हू थी तो माण्हू थियणो पवंदो आहे, सिर्फ़ु हुजणु काफ़ी न आहे। बिल्कुलु। उन थियण जे लाइ तव्हांखे अमली तौर ते साबित करिणो आहे त तव्हां इंसान आहियो, इंसाननि जहिड़ा न आहियो रुॻो, इहा मख़लूक जीअं इंसान हूंदो आहे ईअं न आहियो। जानवर पंहिंजी ख़सलत अॼु ताईं निभाईंदा अचनि, जेकी जानवर में ख़तरत रखी आहे, कुते में ख़सलत आहे त उहो वफ़ादार आहे, त उहो अॼु ताईं वफ़ादार आहे। गॾु तव्हांजे लाइ महिनत कश आहे त अॼु ताईं गॾु महिनत कश आहे, कॾहिं तव्हां कोन ॿुधो हूंदो त गॾु पंहिंजी ख़सलत खां धार थी वियो हुजे। सही। इंसान खे अलाह साईं जेतिरो ॾिनो आहे जेको गुण, उन में हू पंहिंजा गुण साबित करण जे लाइ हुनखे दुनिया सॼी पई आहे। पोइ नंढपिण, जवानी, पीरी, टिनी उमिरि जो शऊर जी मंज़िलूं डिफरेंट मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। तरबियत ऐं तालीम ॿई तमामु घणो असरु कंदियूं आहिनि। सो हींअर मख़लूक घणो करे त धण नज़र था अचनि इंसाननि जहिड़ी मख़लूक जा। कंहिं माण्हूअ मंझि अचे बुए बहार जी त शाह साहिबु 450 साल अॻु चई वियो, त उहो कंहिं माण्हूअ मंझि उहो चई सॼण कोई दुश्मन हर कोई, त कोई तव्हांखे ॻोल्हणो पवंदो आहे, हर कोई त नज़र पियो ईंदो आहे। सो माण्हू थियणु लाज़मी आहे, हुजणु काफ़ी न आहे। पहिरीं त हिते ॻाल्हि ख़तमु कयूं। ॿी ॻाल्हि अचूं था, मंसूर मुग़ैरी साहिबु तमामु ॾाढी तफ़सील सां ॿुधाई त सहाफ़त ख़िदमत जो नालो आहे, हक़ सच जो साथ ॾियण जो नालो आहे, ऐं ख़ासि तौर ते इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट जे लाइ त तमामु घणी ज़िमेदारी आहे त हू सच ऐं कूड़ खे धार करे। असां वटि अफ़सोस सां चवणो थो पए त ही जेके ख़ासि तौर ते हाणे जेकी सहाफ़त वञी रही आहे, त छाकाणि त मूंखे मुंहिंजा सोर्सिस वधीक रिलायबल आहिनि, वधीक क़ाबिल एतबार आहिनि, बजाए इन जे त हू शख़्सियत जेका जंहिंजे नाले ते उहा हले पियो, जीअं मंसूर साहिबु तमामु गहरियूं ॻाल्हियूं कयूं, ऐं न रुॻो हिननि जी इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म में, त असां इंसान आहियूं, असांखां ग़लतियूं थी सघनि थियूं। असां सिके जा 2 रुख कोन था ॾिसूं। ऐं अॼुकल्ह जी सहाफ़त में मंसूर मुग़ैरी साहिबु तव्हां बिल्कुलु इन जे बारे में तव्हां खां मां राय बि वठंदुमि त सहाफ़ी अॼु मां वीलॉग्स ॾिसूं था, यूट्यूब चैनल ॾिसूं था, उहे सम्झनि था त जेकी ॻाल्हि मूंखे ख़बर पई आहे उन जी सनद एॾी पकी आहे जो बिना मुंहिंजे जंहिंजे बारे में ख़बर आहे उन खां पुछा करण जे, भई तव्हां कंहिंजे लाइ ॻाल्हि का छपियो था अख़बार में या टेलीविज़न ते अचे थी, या जीअं अॼुकल्ह 2-3 प्रोग्राम अहिड़ा अचनि था जेके जंहिंजे बारे में ख़बर आहे उन जो को वर्जन आहे ई कोन शामिल। मिसाल ॻाल्हि आहे, तव्हां इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म में का ख़बर अहिड़ी तव्हांखे मिली जेका तव्हां सम्झो था त इन ज़रूरी आहे त जंहिंजे बारे में आहे उहो बि पंहिंजी राय खां आगाह करे त असांजो बैलेंस थींदो। पर तव्हां फ़िलहालु असां वटि जेको जर्नलिज़म आहे उहो आहे त फ़िलहालु हिन जो पटको धूड़ करे पोइ जॾहिं ईंदी राय त पोइ ॾिसंदासीं। फ़िलहालु त मुंहिंजे नाले ते इहो अचे त मूं वज़ीर अज़म जे लाइ या वज़ीर आला जे लाइ या फलाणे मिनिस्टर जे लाइ जेको चयो हू मूंखां, अच्छा थिए छा थो इन मनसबनि ते वेठल माण्हू जेके आहिनि न, जेके वज़ीर आला आहिनि, वज़ीर आज़म आहिनि, गवर्नर आहिनि, इहे कंहिं बि अहिड़ी नंढी सनी थुली ख़बर खां मथां आहिनि। अच्छा रब उन्हनि खे इहा मौक़ो ॾिनो आहे न त हू कंहिं अहिड़े मनसब ते वेही मुल्क जे फ़ैसिलनि में पंहिंजी राय शामिल करे सघनि या फ़ैसिलनि खे सही करे सघनि।
जेकॾहिं न त पोइ तव्हां असां हुजूं हा, असांखे बि मौक़ो मिले हा, पर जिन खे मौक़ो मिलियो आहे, जेके वेठा आहिनि, वक़्त सां गॾु उहे साबित कंदा त हुननि में केतिरियूं सलाहियतूं। सो जर्नलिज़म अॼुकल्ह जे दौर में तमामु ॾुखियो कमु आहे, तमामु ॾुखियो कमु आहे, छाकाणि त AI जो ज़मानो आहे, कूड़ ऐं सच में फ़र्क़ु करणु ॾाढो ॾुखियो आहे। ऐं असां वटि जेकी ख़वानदगी जी शरह आहे उहा एतिरी घटि आहे, माना तव्हांखे पढ़ियल लिखियल माण्हू, तालीम याफ़्ता माण्हू तमामु घटि आहिनि। नाले लिखण खे बि चइबो आहे त यार हीउ पढ़ियल लिखियल माण्हू आहे, छाकाणि त पंहिंजो नालो लिखे थो या खीसे में कलम अथसि। इन जे करे जेका ॾिठल ॻाल्हि आहे उन ते एतबार कबो त पोइ ॾिठल ॻाल्हि त हाणे तव्हां उहो ई ट्रंप जी शिकिल जहिड़ो माण्हू उन ई आवाज़ में ॻाल्हाए पियो, तव्हां चवंदो माण्हू ॾिठो अखियुनि सां पाण, पर AI जनरेटेड आहे। ताज़ो हिकु ॿ टेलीफोन कॉल्स लीक थियल छा साम्हूं आयूं, AI जनरेटेड हुयूं। सो हाणे एतबार लफ़्ज़ जेको आहे उहो खॼी वियो आहे ऐं हर उहा शइ जंहिंखे 10 दफ़ा परखण खां पोइ ऑन एयर वञणु खपे। मोहिर साहिबु हिन में मूंखे जेकॾहिं मां वधाउ न कयां ॻाल्हि खे, त मां सम्झां थो त ईंदड़ वक़्तु जर्नलिस्ट जे लाइ ॾाढो ॾुखियो आहे, तमामु ॾुखियो आहे। ऐं उन में सच ऐं कूड़ जे लाइ जेका विच में सन्हो वार जेतिरी फ़र्क़ु वञी रहियो आहे न, उनखे साबित करणु ऐं ज़िमेदारी सां साबित करणु। मां नथो सम्झां त अॼु ताईं मूं कंहिं जर्नलिस्ट खे ॾिठो हुजे जंहिं ख़बर शाया करण खां पोइ सवाइ उन ते को केस कयो हुजे बरतानिया जी अदालत में, पाकिस्तान जी अदालत में, त हथ के इज़त जो दावो कॾहिं केस हलंदो ई न आहे, पर ॿियनि मुल्कनि में इहो आहे। न त कॾहिं कंहिं जा सहाफ़ीअ माफ़ी घुरी हुजे त मूंखां यार ग़लती थी वई, मूं सिके जो ॿियो पासो कोन ॾिठो। इहो त सहाफ़त जे बारे में मां साईं जिन सां मुतफ़िक़ आहियां ॻाल्हियुनि ते, त इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म अॼुकल्ह जे दौर में तमामु ॾुखियो कमु आहे। ऐं रब्बुल आलमीन इन्हनि खे तौफ़ीक़ ॾिए, सम्झ ॾिए ऐं हिदायत बि ॾिए त सच ऐं कूड़ जे विच में जेको वार जेतिरो फ़र्क़ु आहे न, इन खे बि साम्हूं रखंदे कंहिंजी बि शख़्सियत जे बारे में, छाकाणि त इंसान वटि रुॻो मिल्कियत कान हूंदी आहे। इंसान वटि मां सम्झां थो त इन्हनि मनसबनि ते या बल्कि कंहिं बि इंसान वटि जेको वॾे में वॾो सरमायो आहे हुनजो किरदारु आहे, हुनजी ॾाहप आहे, हुनजी सुञाणप आहे। हू कंधु खणी हलणु जहिड़ो आहे मुआशिरे में, त उहो पैसनि में कोन ॻणिबो आहे, न हुनजी यार्ड स्केल इहा आहे त हू सम्झे त हीउ वॾो माण्हू आहे, त कद में वॾो आहे, साइज़ में वॾो आहे, छा में वॾो कीअं आहे, छाकाणि त हू ॾाहो आहे। हाणे जेकॾहिं हुनजो पटको धूड़ करण में तव्हांखे ख़ुशी थी, पर हुनखे वॾी उमिरि लॻंदी। अदा ॾिठई सॼी उमिरि जेका हुन कमाई इज़त 2 मिंटनि में हुन ज़ाया करे छॾी। पर कुदरत जे कानून में का अरिड़ी उणी तरमीम कान थी आहे। अॼु बि कूड़ जे मुंहं में धूड़ हूंदी, सच त बीठो नच हूंदो, शायदि वक़्तु लॻे, पर अॼु अदालत बि चए थी त भुट्टे साहिब जो क़तल अदालती क़तल हो। अदालती क़तल हो त कंहिं कयो, जंहिं कयो उनखे कातिल खे सज़ा मिली या उनखे कातिल कोठियो वियो तव्हां, उहो ज़िक्र न आहे। अॼु बि सच खे क़ुरान खणण खां पोइ बि केरु एतबार नथो करे। कूड़ एतिरो ॾाढियां ॻाल्हायो वञे थो जो हर माण्हू चए थो त इहो ई शायदि सच आहे। तंहिंजे करे सहाफ़त ॾुखियो शोबो आहे। टीं ॻाल्हि कई तव्हां मुंहिंजी त ब्रॉडकास्टिंग जे शोबे में आहियूं असां, ऐं सिंधी ॿोलीअ जी तव्हां ॻाल्हि कई। अॼु ॿोलियुनि में बिगाड़ तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कयो, ॿोलियुनि में नवाण ईंदी आहे, पर नवाण तख़लीक़ कबी आहे। नवाण ॿियनि ॿोलियुनि जी लफ़्ज़ पंहिंजी ॿोलीअ में शामिलु करे ऐं हुनखे राइज करणु, इहो ॾोह आहे। जेकॾहिं तव्हां फ़ारसी ॻाल्हायो त सिंध में फ़ारसी ॻाल्हाई वेंदी, को ज़मानो हो सिंध में फ़ारसी ॻाल्हाई वेंदी, असांजे वॾनि फ़ारसी पढ़ी। त उहे सभु ॿोलियूं लाइक़ तहसीन आहिनि जेके दिलनि जा दरवाज़ा खोलनि थियूं। ॿोलियुनि ते सियासत थींदी कान्हे। समूरी दुनिया जूं जेतिरियूं ॿोलियूं आहिनि उहे क़ाबिल एतिराम आहिनि, छाकाणि त उहे हिक ॿिए खे पंहिंजी राय ॿुधाइण जे लाइ कमु अचनि थियूं। सिंधी ॿोली अहिड़ी ख़ूबसूरत ॿोली आहे, वाहिद ॿोली आहे जंहिंजा एतिरा अखर आहिनि 52। अॼु तमामु उहे सिंधी माण्हू, सिंधी TV चैनल वारा, जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू मूंखे ग़रीब माण्हू शायदि तव्हांखे ॿहिराड़ीअ जो ॿार ॿुधाए वेंदो अखर 52, तव्हां चङे भले पढ़ियल लिखियल माण्हू खां CSS में इम्तिहान वेरवाइण खां पुछो, चओ बाबा सूरत ख़ती त पढ़ी ॿुधाए न, अलफ़म बेबलां बे बकरी पेपल उते तारो बेबल, इहो पढ़ी त ॿुधाए, सॼी ये ताईं न ॿुधाए सघंदा। छो? तव्हांखे जेकॾहिं पंहिंजी ॿोलीअ सां मोहबत न आहे त ॿिए खे बि कोन्हे, छाकाणि त हुनखे पंहिंजी ॿोली आहे। बिल्कुलु सही। सो मोहबत त एन मेरी शमिल जी सुठी हुई न, जेका जर्मनी मां अची शाह जे रिसाले खे सिंधीअ में जर्मन में ट्रांसलेट करे वई, पहिरीं हुन सिंधी सिखी हूंदी न। त असां तव्हां गॾिजी पंहिंजे घटि में घटि ज़हन में इहो सोचियूं त
छाकाणि लफ़्ज़ कॾहिं तव्हां इस्तेमालु कयो, जेतोणीकि लफ़्ज़ कॾहिं तव्हां इस्तेमालु कयो, तव्हां हुनखे अंग्रेज़ी इस्तेमालु कयो था, जे बिना अंग्रेज़ी जे शामिलु कयो तव्हां सिंधी कॾहिं था ॻाल्हायो। त कोशिशि कयो जॾहिं जॾहिं बि ज़हन में इहो उचारण जे लाइ लफ़्ज़ अचे पियो त प्रॉबेबली मूंखे चवणो आहे, त पोइ छाकाणि हुनजो मुतबादिल आहे न, एतिरो ॾुखियो त कोन्हे लफ़्ज़ जेको नथा उचारे सघो। सो ॿोली, कराची सिंध जी गादी वारो शहरु आहे, रोशनियुनि जो शहरु आहे, मुआशी ही दारुल ख़िलाफ़ा आहे मुल्क सॼे जो। त हिन मुआशी दारुल ख़िलाफ़ा में सिंधी ॿोलीअ जी ख़ूबसूरती आहे त को ज़मानो हूंदो त पाकिस्तान जे करंसी नोट ते 4 ॿोलियूं लिखियलु हूंदियूं, 1 रुपी, 1 रुपया, 1 रुपयो, रुपए जो नोट जॾहिं हूंदो, हाणे त नौजवान ॾिठो कोन्हे, ऐं चौथी ॿोली गुजराती हूंदी। पाकिस्तान जी कारोबारी ॿोली, पोर्ट जी ॿोली, स्टॉक एक्सचेंज जी ॿोली, ॿियनि बिज़नेस जी जेका लैंग्वेज हुई छा हुई, बिज़नेस जी ॿोली छा हुई, गुजराती। गुजराती अख़बार डॉन अख़बार छपजंदी। ॿोलीअ खे नेकाली, ॿोलीअ जो क़त्लेआम कीअं थींदो आहे, गुजराती मिसाल साम्हूं आहे तव्हांजे। पोर्ट तां जेके असांजे बंदरगाह आहे उतां स्टॉक एक्सचेंज मां, कारोबारी शयुनि मां ॿोलीअ खे नेकाली ॾिनी वई। गुजराती सिंध मदरसे में 3 शोबा हुआ, उर्दू, सिंधी ऐं गुजराती। गुजराती ॿोली हाणे पाढ़ी बि नथी वञे, न ही सूरत ख़ती वारी ॿोली आहे। डॉन अख़बार जॾहिं गुजराती में छपजंदी, हाणे नथी छपजे। ॻाल्हाइण वारी 3-4 क़ौमियूं रहिजी वियूं आहिनि, पारसी, बोहरी, कच्छी मेमण या चंद ॿिया क़बीला रहिजी विया आहिनि। बाक़ी ॿोलीअ खे, हालांकि गुजरात में गुजराती ॿोली ॻाल्हाई वञे थी, सिंध मां हुनखे निकाली मिली वई, त उन वक़्त खां ड्रिजो जॾहिं तव्हांखे चयो वञे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। न, तव्हांखे असांखे हिफ़ाज़त करणी आहे गॾिजी, छाकाणि त सिंधी प्रोग्राम में वेठा आहियूं, सिंधी ॻाल्हाईंदासीं न, अंग्रेज़ी अचे थी ॻाल्हाइण, उर्दू अचे थी ॻाल्हाइण, पर पंहिंजी ॿोलीअ जो प्रोग्राम आहे त ॿोली में ॻाल्हाईंदासीं ऐं उन सां इंसाफ़ कंदासीं, ॿोलीअ सां इंसाफ़ कंदासीं। बिल्कुलु ठीकु साईं। साईं मंसूर साहिबु, साईं ॾाढा सुठा पॉइंट्स हाईलाइट कया। इन में हिकिड़ो पॉइंट इन रीसेंट अहिड़ो हाईलाइट कयो, मां सम्झां थो त ज़रूरु शेयर करणु घुरिजे। उहो पॉइंट इहो आहे त रीसेंट पाण ॾिठो हिकिड़ी कॉल वायरल थी, जंहिंमें हिकिड़ो हमराह ॻाल्हाए पियो, आॾो वरी कंहिं जमात जो ज़िमेदार माण्हू चए पियो त हीअं करे वठो, हीअं करे वठो। छा सम्झो था अहिड़े क़िस्म जा जेके सोशल ऐं डिजिटल थ्रेड्स आहिनि, उहे असांजी सियासत में अञा ख़दो ख़ाल, अञा नफ़रतूं फैलाईंदा, छा अवाम में नफ़रूं फैलाईंदा? छाकाणि त AI जे ज़रिए मुख़्तलिफ़ माण्हुनि खे गॾु विहारे बि सघिजे थो, उनखे ॻाल्हाए बि सघिजे थो, फेक तस्वीरूं बि ॾेई सघजनि थियूं। छा आम इंसाननि जे लाइ, आम इन करे चवां थो त सियासत खां हटी करे जेके दोस्त आहिनि उन्हनि खे बि ख़तरो आहे, अव्हांजो छा तजियो हूंदो? ऐं ब्रेक खां पोइ अव्हांजो जवाबु वठणु चाहींदुसि। नाज़रीन, पाण वठूं था ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात। वेलकम बैक नाज़रीन, हिकु नंढी सही खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं मेज़बान पति मुंहिंजे साम्हूं पयल आहे। आउं सम्झां थो त छाकाणि त अमीं ॻोठनि खां तालुक़ु रखो था, असीं ॻोठनि खां तालुक़ु रखूं था, ऐं पाण खे वरी चांहि उथंदे महिल न मिले त पोइ मज़ो न ईंदो आहे, पोइ पाण तंदुरुस्त फील कोन कंदा आहियूं। इन करे अगरि अमीं चाहियो था त अव्हांजी चांहि ॾाढी कड़क, दमदार ऐं ज़ाइक़ेदार हुजे त ठीकु अव्हांजी सुञाणप ऐं अव्हांजी शनाख़्त ऐं तव्हां सही पैक ॾिसो था मेज़बान। हीअ पती तव्हां जॾहिं चांहि में इस्तेमालु कंदव त वाक़ई अव्हांजे दिमाग़ जूं तंदूं तारूं खुली वेंदियूं ऐं तंदुरुस्त तव्हां फील कंदा। ख़ासि तौर ते पकनि ऐं पोड़नि जी ॻाल्हि करियूं त पका पोड़ा सुबुह जो उथण महिल चांहि घुराईंदा आहिनि। सो बहरहाल पाण वधंदासीं पंहिंजे महिमान। मंसूर मुगरी साहिब खां हिकिड़ो सुवालु कयो त फेक कॉल्स जेके अचनि थियूं AI जनरेटेड, उहो केतिरो असांजे लाइ ख़तरे जो बाहिस थी सघनि थियूं? साईं प्लीज़। साईं, हिन सवाल खे पहिरियां तव्हां चयो त साईं ज़ुल्फ़कार शाह हिकिड़ी आम ॻाल्हि कई। सर, मुंहिंजे हिसाब सां हुन जेके बि ॻाल्हियूं कयूं सभु ॾाह वारियूं ॻाल्हियूं आहिनि, इन में हिकिड़ी ॻाल्हि न आहे। को बि शक न आहे साईं। साईं, तव्हां असां ख़ुशनसीब आहियूं, ॿुधंदड़ ख़ुशनसीब आहिनि जो हिन दौर में तव्हांखे साईं जहिड़ो माण्हू जेकॾहिं ॻाल्हियूं ॿुधाए थो ऐं सहाफ़त जे हवाले सां ज़ाहिर आहे साईं तमामु घणो सीनियर आहे, त इहा बदकिस्मती आहे असांजे इदारनि जी, असांजी पंहिंजी, त असांखे जिते असां कमु कयूं था, हाणे त खणी सोशल मीडिया को कमु ई नथो करे, जेको घरां नाराज़ थियो उहो माइक खणी बीठो आहे। न त जेके असां पोयूं अख़बारनि खां आया आहियूं, अख़बारनि में बि तरबियत थींदी, इलेक्ट्रॉनिक मीडिया में बि जाम तरबियत थींदी। मां समा में हुउसि, मां साईं खे थोरो ॿुधाइण थो चाहियां। साईं 8-10 ॾींहं क्लासिस थींदा हुआ,
8 ॾह ॾींहं हिसाबु वरितो वेंदो बाक़ाइदे सां, तुंहिंजी जेका हीअ स्टोरी हली आहे केरु बि हुजे उन में हीअ फॉल्ट नज़र आयो, असांखे फलाणे माण्हू निशानदेही कई आहे, ऐं उन में सीनियर वेही पाण अपोलोजाइज़ कंदा त यार मूं बि ॾिठी पर मूंखां बि मिस थी वई, छाकाणि जेको व्यूअर आहे उहो सभ खां वॾो जज आहे। सो जेकॾहिं अहिड़ो माहौल असां वटि थी वञे त पोइ मुंहिंजे ख़्याल में खोड़ शयूं निकिरी वेंदियूं। पर मां अॻु में बि हिकिड़े दोस्त खे चयो, हिकिड़ो सेक्रेटरी इंफॉर्मेशन लॻो, ॾाढो बहितरीनु ऑफिसर हो, त उन मूंखे फ़ोन कयो, मूंखे चयो यार तव्हां मूंखे मुबारक ॾियणु छो न आया आहियो? मूं चयो साईं तव्हां जंहिं जाइ ते आहियो शायदि मां उन करे न आयो आहियां, किथे ॿिए हंधि हुजी अचां कि मतिलबु? मां चयो जंहिं जाइ ते तव्हां वेठा आहियो उते तव्हां वटि एॾा वसीला आहिनि, तव्हां चाहियो त असां जहिड़नि जेके अणघड़ियल सहाफ़ियुनि खे तव्हां घड़े अहिड़ो ज़बरदस्तु ठाहे सघो था। बदकिस्मती आहे त तव्हां वटि हेॾा जेके पैसा अचनि था इश्तिहारनि में लुटाए था छॾियो, उनजो को फ़ाइदो थिए थो? मूं चयो ॿियो कुझु कोन्ह कयो, तव्हां 10 20 30 सहाफ़ी पंहिंजी मर्ज़ी जा खणी उनखे ट्रेनिंग करायो ॿाहिरां। ऑफिसरनि खे बि मोकिलियो था न कोर्सिस ते, ॿियनि ते ॿाहिरां ट्रेनिंग जे लाइ, हिननि खे मोकिलियो 3 महीननि जे लाइ, 6 महीननि जे लाइ, को BBC वेंदो, CNN वेंदो, को किथे वेंदो, इहे मोटी ईंदा न, इहे अहिड़ा ट्रेंड थी वेंदा, भला 100% न त 50-60% तव्हांखे रिज़ल्ट ॾींदा, त तव्हांजे मथां भार हल्को थी पवंदो। तव्हांजी सरकार जे मथां जेके हींअर परेशानियूं आहिनि न, तव्हां वेही फ़ोनूं था कयो त साईं हीअ ख़बर महिरबानी कजो, अॻे बुलेटिन में नालो, तव्हांखे चवण जी ज़रूरत न पवंदी। इंसानु को बि माउ जे पेट मां सिखी नथो अचे, हीअ दुनिया आहे सिखण जे लाइ, असां सिखण लाइ तयारु आहियूं, पर असांखे वसीला कोन्हनि, तव्हां असांखे सेखारियो कोन्ह था। बिल्कुलु सही। त उन मूंखे चयो तव्हां सां मुंहिंजी कमिटमेंट आहे, मुड़ुसण वाइदो आहे, त मां हाणे ई समरी ठाहियां थो, मोकिलियूं था, तव्हांखे यकीन ईंदो त 20 ॾींहंनि में सेक्रेटरी हटी वियो। ओहो हो, साईं बि सम्झे थो, तव्हां बि सम्झो था, इंफॉर्मेशन डिपार्टमेंट कंहिंजे लाइ आहे? भाई सरकार जो फेस आहे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट, उनजो कमु सिर्फ़ु न आहे त तव्हां इश्तिहार हलायो बसि तव्हां कमु पूरो करे छॾियो, या वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस तव्हां सुठी ॾेखारी वाह वाह थी वई, बाबा त न। बाबा जिन माण्हू सां वाॻियल आहे इहो डिपार्टमेंट, जिन जे लाइ आहे, उन्हनि खे तव्हां केतिरो फैसिलेट कयो था, उनखे केतिरो माण्हू पे में आणियो था। जीअं साईं सवेल ॻाल्हि न कई त माण्हू हुजणु सही न आहे, माण्हू थियणो पवंदो। त तव्हां असांखे सहाफ़ी कीअं था बणायो? मिसाल तौरु मुंहिंजो ख़्यालु आहे सिंध जे हर ज़िले में जेकॾहिं 10 माण्हू जेके बि जर्नलिस्ट हुजनि उन्हनि खे ट्रेनिंगूं ॾियाराइनि, ॿाहिरि नथा मोकिलियो। साईं जहिड़ा इलाही माण्हू हिन मुल्क में बि आहिनि, असांजे सूबे में आहिनि, उन्हनि जे वसीले बि तव्हां ट्रेनिंगूं ॾियारियो, मुंहिंजो तव्हां हर 3 महीने करायो, यकीन कयो एॾो वॾो फ़र्क़ु पइजी वेंदो। ख़ुदि हाणे इहे जेके ॻाल्हि तव्हां कढी AI जनरेटेड जी, उनजो हिकिड़ो ॿियो ॿी सबबु बि आहे त असां वटि तव्हां वटि साइबर क्राइम बि आंदो आहे, तव्हां लाज़ बि एॾा सख़्तु आंदा आहिनि, ओरिजिनल ख़बरूं जेके हलायूं था तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु केसिस ठाहियो था, ऐं जेके अहिड़े क़िस्म जूं आहिनि उहे कयो कोन्ह था। उते साइबर क्राइम में बि असांजा दोस्त वेठा आहिनि। कंहिं टाइम में साईं मां हिकिड़े दोस्त ते वियुसि विज़िट ते, त मूं हुनखे चयो त यार इहे फेसबुक ते फलाणे माण्हू वीचारे जी पटकी धूड़ करे छॾी अथनि, तव्हांखे नज़र नथो अचे? त हुन मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई की हाणे 2 मिंट रुकी चुप करे वेहिजांइ। हुन लेडी ऑफिसर खे घुरायो, मूंखे चई त मूं वटि 7 ऑफिसर आहिनि टोटल, जंहिं वध में जेको केस डील पई करे उहा लेडीअ मां घुरायां था, ॿुधो हुनखे घुरायो, हुनखे चई त तव्हां वटि घणियूं दरख़्वास्तूं मोकिलियूं आहिनि? त हुन चयो 600-700 केस मूं वटि आहिनि, 600-700 केस मूं वटि आहिनि अकेले वटि, ऐं 400-500-300 ईअं हिकु वटि आहिनि, ऐं उन में हर हफ़्ते में इज़ाफ़ो थिए थो वञे। त हुन खां पुछी त पोइ तव्हां की हीउ मुंहिंजो दोस्त आहे, हीउ सम्झणु थो चाहे त तव्हां हिनखे कीअं पोइ फर्दर कीअं था वञो, गो थ्रू कीअं था कयो? त हुन ॿुधायो त हिन में मूं वटि कोई 50 खनि त अहिड़ियूं एप्लीकेशन जंहिंमें डेथ ऐं लाइफ जो मसइलो आहे, ज़िंदगी मौत जो, अहिड़ियूं छोकिरियूं आहिनि जिन खे ब्लैकमेल थो कयो वञे, उनजा फ़ोटो ठाहे, उन्हनि मां 2-3 ज़हर पीतो आहे। चई मुंहिंजे लाइ छा अहमियत वधीक आहे त जेका फेसबुक वारी पोस्ट वारी खे कयां या जिन ज़हर पीतो आहे उन्हनि माण्हू खे मां फॉलो कयां। त हाणे साइबर क्राइम वटि बि एतिरियूं दरख़्वास्तूं आहिनि हद खां वधीक, उन्हनि वटि मेन पावर कोन्हे, उन्हनि वसीला कोन्हनि। त हिकिड़ो टाइम ईंदो त भले AI जनरेटेड हुजनि, कुझु बि हुजनि, इन्हनि जी पकड़ शुरू थिए न, तव्हां 8-10 माना एग्ज़ाम्पल ठाहियो त तव्हां ॾिसो अॼु ख़ुदि ठीकु थी वेंदा, न त हींअर चङो भले माण्हू जी इज़त महफ़ूज़ न आहे। साईं बिल्कुलु सही था चओ। अच्छा, माण्हुनि खे त सम्झाइबो आहे न साईं, मुंहिंजे जेको मूं तालीम हासिलु कई उन हिसाब सां इंसान खे सम्झाईंदो आहे। तव्हांखे उस्तादु सम्झायो, तव्हांखे माउ पीउ सम्झायो, तव्हां उहा ॻाल्हि सम्झी,
ईअं आहे न, बिल्कुलु सही। पर जेकॾहिं रिढुनि जो या ॿकरियुनि जो धण हुजे त उनखे धनार लठ सां हकलींदो आहे, ईअं आहे या न? ईअं आहे, ईअं आहे न। रिढूं हुजनि, मेहूं हुजनि, ढगियूं हुजनि या ॿिया चुप चौपायो माल हुजे, उनजे धण खे लठ खणबी आहे, उन सां हकलींदो आहे। ईअं आहे, ईअं आहे। तव्हां असां ॾिठो आहे। इंसान खे लठ सां हकलणु, यानी पोइ त मख़लूक इंसाननि जहिड़ी आहे न, पोइ इंसान न रहिया न। हर ॻाल्हि जे लाइ जेकॾहिं सज़ा ऐं जज़ा वारो ही फार्मूलो आहे त तूं हीअं कर न त तोखे चमाट लॻंदी, या तूं हीअं कर तोखे इनाम मिलंदो। ॿई सोचूं आहिनि न। बलगारी साहिबु सुठो कमु करे थो, जेकॾहिं वधीक सुठो कमु कंदो त हीअ हुनजो रिवार्ड आहे। जेकॾहिं इहो कम में थोरी ख़राबी थी त हिनखे सज़ा मिलंदी। त जेकॾहिं तरबियत मख़लूक जी, जेकी पाकिस्तान जी आबादी 20 करोड़ खां मथे, हाणे त 30 करोड़ खां मथे थी वई आहे, उनजी तरबियत जा 3 माण्हू ज़िम्मेदार आहिनि। हिकिड़ो ज़िम्मेदार आहे उनजो माउ पीउ, जंहिं उनखे औलाद ॼणियो, पैदा थियो। ॿियो आहे उस्ताद मोहतरम, जंहिंखे वरी स्कूल में दाख़िल करायईं। ऐं टियों आहे मज़हबी तइलीम, यानी तव्हां जंहिं दीन सां तालुक़ु रखो था, भली कहिड़ो बि तव्हांजो दीन हुजे, त उहो दीन जो जेको आलिम आहे उहो तव्हांखे दीन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा ॿुधाईंदो। हाणे इहे 3 शोबा, यानी माउ पीउ, उस्ताद मोहतरम ऐं दीन, आलिम दीन, 3 शोबनि जी अॼु कहिड़ी हालत आहे, जेके इंसान जी तरबियत कनि था, जेके ॿुधाइनि था त ग़लति ऐं सही जे विच में फ़र्क़ु छा आहे, ॾोह छाखे चइबो आहे, सवाबु गुनाह छाखे चइबो आहे, रब खे कहिड़ी ॻाल्हि पसंदि आहे, कहिड़ी ॻाल्हि नापसंदि आहे, उन जा हुकुम छा आहिनि। उन जे बजाए तव्हां चओ त न, उहो माण्हू जंहिं वर्दी पाती आहे, हाणे सिर्फ़ु उन वटि इख़्तियार आहे त हू तव्हांजे फ़ैसिलो अदालत उते ई रोड ते ई लॻाए, पोइ फ़िलहालु त हू ही मां चवां थो शर्म जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं हाफ फ्राई फुल फ्राई, पुलिस अञा ताईं उन टर्मिनोलॉजी खे डिगेट न, माना माइनस न करे सघी आहे, या उनखे रद्द न करे सघी आहे, त शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। सो मां तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे, बिल्कुलु तव्हां सही चयो त असांखे इंसान खे सम्झाईंदो। ऐं सज़ा जी ॻाल्हि तव्हां चओ था त AI जनरेटेड शयुनि ते सज़ा हुजणु खपे। माण्हुनि खे अख़लाक सेखारणु त हुजे न, त माउ पीउ सेखारनि, उस्ताद सेखारनि। भला इहा AI थ्रेट असां वटि छो आहे? ॿियनि मुल्कनि में बि हुजणु खपे न। उते माण्हू एतबार नथा कनि, कूड़ ते एतबार नथा कनि। जेकी कूड़ी ॻाल्हि आहे उहा पाण रद्द थी वञे ऐं यकदमि फ़ौरन तरदीद अची थी वञे त हीअ ॻाल्हि कूड़ी आहे, न त एतबार न कजे। ऐं ॿार, अॼु जा ॿार, लगारी साहिबु, फिक्शन ऐं रियलिटी अॼु जो सब्जेक्ट आहे। हीअ त पुराणो सब्जेक्ट आहे। हाणे फिक्शन जो शिकिल अची वई आहे साम्हूं, AI जी हुन में, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी शिकिल में। वरना फिक्शन त अॻु में बि लिखिबो। तव्हां कॾहिं एतबार कयो जेके मूवीज़ या फिल्मूं ठहंदियूं हुयूं, स्पाइडरमैन जी मिसाल फिल्म आहे, ॿार एतबार कंदा आहिनि त ईअं माण्हू को टपी थो वञे बिल्डिंग जे मथां, ऐं $6 मिलियन मैन करे तव्हां ॿुधो, माण्हुनि एतबार कयो, उनखे तफ़रीह वठंदा। AI बि ईअं तफ़रीह वांगुरु ई वठो, पर हाणे सच ऐं कूड़ जे विच में फ़र्क़ु करणु, छाकाणि त असां टेक्नोलॉजी खे हमेशह अब्यूज़ कयो आहे, पोइ यूज़ कयो आहे। VCR जो मिसाल मां सदाईं ॾींदो आहियां। VCR जॾहिं आयो, असां हुनखे वबा जी शिकिल ॾिनी। VCR त हिकिड़ी गैजेट हुई, हिकिड़ो पुर्ज़ो हो, हिकिड़ो फिल्म ॾिसण जो हिकिड़ो ज़रियो हो। हाणे उन ते तव्हां डॉक्यूमेंट्री हलाए सघो पिया। घणो अरसो रहियो VCR। असां उन जी घर घर में सिनेमा ठही वियो, ऐं माण्हुनि मुख़्तलिफ़ उन ते मुआशिरे में बुरायूं फैलाइण जा कम शुरू कया। त इहो असांजूं नियतूं आहिनि जेके सभु कुझु ख़राबु कनि थियूं। बिल्कुलु सही। यकीन ॼाणो, टेक्नोलॉजी तव्हांखे ख़राबु करण जे लाइ न ठही आहे। हा, उन मां पाण पॉज़िटिव फ़ाइदा वठी सघूं। डिपेंड्स कि असीं उनखे यूटिलाइज़ कीअं कयूं था। बिल्कुलु सही। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन। हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। साईं मंसूर साहिबु, ज़ुल्फ़िकार शाह साहिबु ॾाढी भली ॻाल्हि कई, ऐं आउं सम्झां थो इहा ॻाल्हि असां बि महसूसु कंदा आहियूं। हिकिड़ा ज़िम्मेदार माण्हू अॼुकल्ह इहो उन्हनि जो तकिया कलाम ठही वियो आहे, हाफ फिराए एंड फुल फिराए। ऐं न सिर्फ़ु हू उन्हनि जो तकिया कलाम ताईं महदूद आहे, पर हू अमली तौर ते माण्हुनि खे ज़ख़्मी कनि था ऐं मर्डर थिए थो। इन बाबति अव्हां जो छा ख़्यालु आहे, बीइंग ज़िम्मेदार सहाफ़ी जो? प्लीज़। साईं, मां त बिल्कुलु साईं दुरुस्त ॻाल्हि कई आहे त असां 21वीं सदी में रहूं था। माना असां वटि हेॾी टेक्नोलॉजी आहे, हेॾो जदीद दौर बि आहे। उनजे बावजूदि क्राइम खे कंट्रोल करण लाइ असां वटि हिकिड़ो ई ज़रियो आहे, त हाफ फ्राए फुल फ्राए। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त सभु क्रिमिनल बि हिन में नथा थियनि।
तव्हां को महीनो ॾेढ अॻु थी वञो त लाड़काणे मां हिकिड़ो कंहिं माण्हू खां पैसा खसण जी कोशिशि कई आहे, वरी चौकी इंचार्ज को सिपाही आहे, उहो हिक ॿिए खे गोलियूं था हणनि, उन खां पोइ उहो भॼी थो वञे, हुनजो ॿियो भाउ अचे थो, उहो हवलदार आहे, उहो माण्हू ज़मीन ते पियो आहे, उहो मथां रखी हुनखे गोलियूं था हणनि, ॾुख वारी ॻाल्हि हुई, तमामु ॾुख वारी मथां हणी गोलियूं हणनि था। 1.5 महीनो थियो आहे, अॼु ताईं ख़बर न पई आहे त इन इंक्वायरी जो छा थियो आहे। इंक्वायरी कंदड़ मूं हिकिड़े ऑफिसर खे चयो त साईं छा मसइलो आहे, किथे पहुचायो, त हुन चयो त तव्हां यकीन कयो त ही जेका ॻाल्हि हूंदी असां माना जेन्युइन तरीक़े सां कंदासीं। मूं हुनखे चयो त साईं भला जेका वीडियो आहे उन में पुलिस वारे खे या कंहिं बि माण्हूअ खे इजाज़त आहे त मथां रखी गोली हणे ऐं हू ॿाहूं बि ॿधे त बाबा मां चोर न आहियां, चए बिल्कुलु न आहे। मां चयो पोइ अञा तव्हां छा जो इंतज़ारु आहे, चई न असां हिन वीडियो जी फॉरेंसिक कराईंदासीं। मां चयो बिल्कुलु करायो। उनखे बि 1.5 महीनो थियो आहे, इंक्वायरी रखियूं वेठा आहिनि। उहो लाड़काणे जो साॻियो ई SSP आहे जंहिंजे ख़िलाफ़ु हाई कोर्ट जे जज साहिबु आहे, कूड़े केस में हिकिड़े माण्हू खे 28 ॾींहं जे वाड़ियो वेठो हो। सेशन जज उनखे बरामद कयो, सेशन जज कार्रवाई वधीक न कई, माण्हू छॾाए ॾिनई। उहो हमरा CP दाख़िल करे विया SSP जे ख़िलाफ़ु, त हाई कोर्ट जो जज चयो त हिनखे हिन ख़िलाफ़ु हिन नौकिरी मां ख़ारिज कयो वञे, डिसिप्लिन एक्शन खणे IG सिंध ऐं इस्टेब्लिशमेंट सेक्रेटरी। तव्हां यकीन कयो हुन पंहिंजा अख़्तियार इस्तेमालु कया, त अंदरूनी सोर्सिस ॿुधाइनि था त विच में ॻुझूं ताक़तूं आयूं। उन हाई कोर्ट जे जज जो जेको अञा 12 ॾींहं रहनि पिया, उनखे हुन हटाए छॾियो। साॻियो ई माण्हू कुर्सी ते वेठो आहे। त उन ज़िले में हाणे ॿुधायो जेको जज खे हटाए वञे माण्हू, पुलिस वारो एॾो बाख़्तियार थी वञे, त पोइ उन ज़िले में हाफ फ्राई फुल फ्राई कहिड़ो मसइलो आहे। हाणे पुलिस एॾी डीमोरलाइज़ थी वई। छो कोन्हे साईं इहो? सिंध में त आहे न साईं, मतिलबु ॿाहिरि न आहे इहो इस्तिलाह ॿियनि ज़िलनि में इस्तेमालु थींदो आहे, बलूचिस्तान में या न, तमामु न, बिल्कुलु पंजाब में या किबला मां तव्हांखे इहो असां त अञा ताईं उनखे बेदो आनो चइजे या छा, उनखे हाफ फ्राइड ॿुधो आहे, हाफ फ्राई उन मां खणी हिननि उनखे बणायो आहे, फुल फ्राई कयो या ऑमलेट ठाहियो। हा, पर इंसान जी ज़िंदगीअ खे ख़तमु करण जो इख़्तियार कंहिं हथियारबंद खे न आहे। बिल्कुलु नंबर 1 मां इन जे करे इन ॻाल्हि जो ज़िक्र हाफ फ्राई फुल फ्राई जो इन जे करे थियो जो असां कानून जी जेका इख़्तियारात ॾेई छॾिया आहिनि। 500 रुपए जो चालान कयो, मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाइण जी चालान 500 रुपए जो आहे। हाणे अदालत उहो ट्रैफ़िक जो सिपाही रस्ते ते हणे थो न, 250 मूंखे ॾे, तूं वञ, तूं कंहिं ॾिठो, असांखे ॿिन्ही खे कंहिं कोन ॾिठो, 250 मूंखे ॾे, 500 ॾींदे 3 ॾींहंनि खां पोइ चालान मिलंदो। तव्हां जॾहिं अदालत रस्ते ते हणण जो इख़्तियार ॾेई था छॾियो कानून नाफ़िज़ करण वारे खे, यानी पुलिस खे या कंहिं ॿिए इदारे जे ऑफिसर खे या हुनजी सिपाहीअ खे, त पोइ असां टंडे बाहुबल जो केस बि साम्हूं ॾिठो। इहा मीडिया ई हुई जंहिं सच खे निर्वार कयो ऐं उन्हनि माण्हुनि खे सज़ा आई जिन ॾोह कयो पहिरियों भेरो तारीख़ में त सज़ा आई जी। त जेकॾहिं सहाफ़ी सचो आहे न, उनखे ख़बर आहे त मूंखे हक़ जो ऐं सच जो साथ ॾियणो आहे, मज़लूम जो साथ ॾियणो आहे ऐं ॾोहारी सां गॾु नाहे बीहणो, भली कहिड़ी बि ज़ात जो हुजे, भली मुंहिंजो घर जो भाती छो न हुजे। त पोइ मां सम्झां थो सहाफ़त एॾी वॾी ज़िमेदारीअ जो आहे, एतिरी ज़िमेदारीअ जो ई शोबो आहे जंहिंमें ॿियनि लफ़्ज़नि में खणी चइजे त तव्हां कलम जा जेके तव्हां हाणे त माइक ऐं कैमरा आहे, दुनिया आहे, पर कलम जा तव्हां दरअसल रखवाला आहियो। तव्हां हुन कलम जे ज़रिए तव्हां जेकी लिखो था उन में ताक़त आहे। हाणे जेकी तव्हां ॻाल्हायो था कैमरा में या माइक में, उन में बि ताक़त आहे। शर्त आहे त तव्हांखे बि हाणे ज़रूरत पए थी त शयुनि खे वायरल कजे। वायरस जेका कूड़ जी वायरस आहे न, इन जी वैक्सीन अञा त ईजाद कान थी आहे। बिल्कुलु ठीकु। सो मां त मायूस त न आहियां, पर मां चाहियां थो त जेसि ताईं बिगाड़ घणो हूंदो न, त अकुल वारनि जो कमु वधी थो वञे। बिल्कुलु सही था चओ। साईं मां तव्हांजी ॻाल्हि खे थोरो एडिशन थो कयो तव्हांजी ॻाल्हि में। रिसेंटली मूं पंहिंजे YouTube चैनल ते अॻूणे कराची पुलिस जी गुलाम कादिर थेबी साहिब जो पॉडकास्ट कयो। मूं हुनखे चयो त साईं तव्हां ॿियनि जॻहियुनि ते इलाही अफ़सर रहंदा आया आहियो, भला कराची पुलिस चीफ लॻो हफ़्ते में तव्हां ट्रांसफर थी छो? त मूंखे ॾिसे त मरीज़ में हिकिड़ो SSP हो, मुंहिंजो राव अनवारी ॻाल्हि था कयो जी, चए उन मूंखे चयो त मूंखे 4 SHO मुंहिंजी मर्ज़ी सां लॻाए ॾियो। मूं हुनखे चयो उन ज़माने में कराची पुलिस जी बि SHO लॻाईंदो, मां SHO पंहिंजी मर्ज़ी सां लॻाईंदुसि। हफ़्ते में मूंखे हटाए छॾी। हाणे जेकॾहिं इन क़िस्म जा माण्हू तव्हां रखाईंदव या रखंदव त पोइ उहो पंहिंजे चीफ खे बदिली कराए छॾनि त ॿुधायो त हीअ पुलिस न आहे, पर हुन जे बावजूदि कानून जी अमलदारी असांजो मौज़ू। हा बिल्कुलु ईअं
साईं मनसूर साहिबु हाणे पाण ॾिठोसीं जीअं गुल प्लाज़ा जो इशू थियो ऐं रीसेंट असांजो हिकु मोबाइल मार्केट में बाहि लॻी ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह के उन खां जानियूं बची वियूं ऐं वक़्तु सिर उहा बाहि विसामी वई। हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि जेका असांखे सम्झ में अचे थी हाणे सोशल मीडिया जे थ्रू, हाणे चेक एंड बैलेंस शुरू थी वियो आहे। अवाम हाणे ॻाल्हाए थो, MPA MNA मिनिस्टर सां ॻाल्हाए थो, सवाल करे थो ऐं उन सवाल जे चकर में हाणे MPAs MNAs कम बि ॾेखारण जी कोशिशि कनि था, छाकाणि त मुख़्तलिफ़ ऐं मुख़ालिफ़ जमायतूं हिक ॿिए जा कम पधिरा कनि थियूं, बेशक उहा टीज़ कनि थियूं या पंहिंजी सियासत चमकाइण जे लाइ, पर उनजो फ़ाइदो जेको इनडायरेक्टली थिए थो उहो अवाम खे थिए थो। त हर पार्टी पॉज़िटिव क़दम खणे थी, जीअं मेयर कराची आहे, रोडूं रस्ता बि ठहिया, लाइट्स जो बि निज़ाम थियो, उहे हाणे वायरल बि कनि था सोशल मीडिया। इन खे कीअं ॾिसो था? इहो सुठो जेस्चर आहे अवाम जे लाइ? कॉम्पिटिशन हिकिड़ो पॉज़िटिव हेल्दी कॉम्पिटिशन। साईं ॾिसो, हर शइ जा ॿ रुख़ हूंदा आहिनि न। सोशल मीडिया जा इलाही फ़ाइदा आहिनि, तमामु घणा फ़ाइदा आहिनि, छाकाणि जिते तव्हांजी इलेक्ट्रॉनिक मीडिया कंट्रोल थी वञे उते सोशल मीडिया खे अञा ताईं माना कंट्रोल नथो करे सघे। सोशल मीडिया जा जेके हलाईंदड़ दुरुस्त शयूं ॾियणु शुरू कनि न, तव्हां अंदाज़ो नथा करे छॾियो त सभु सुधरी वञनि, पर बदकिस्मती आहे त दुरुस्त शयूं नथियूं अचनि, कूड़ ते या ठगी वारियूं या फार्जरी वारियूं शयूं करे कनि था, जंहिंजे करे इन ते अञा माण्हुनि जो एतबार कोन्हे, वैसा कोन्हे। बाक़ी तव्हां उनजो प्रेशर ॾिसो न त असांजे मेयर माफ़ी वरिती, अॻे ॿार गटर में किरी पियो हिकिड़ो, हा बिल्कुलु, शॉपिंग प्लाज़ा, हा फोत थी वियो न। हा, मेयर पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि कई, पोइ आख़िर मजबूर थियो माफ़ी ते। हिन सोशल मीडिया ते चङनि भलनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो एहतसाब आहे, जीअं साईं ॻाल्हि न कई त अदालत लॻी थी वञे, हे बि ॼण हिकिड़ी नंढड़ी अदालत आहे, जेकॾहिं तव्हां दुरुस्त नमूने सां पेश कयो उते उते थिए थो। छो जो हिन जो मीडियम हींअर हाणे ॾाढो ख़तरनाक आहे, ॾाढो वायरल थी थो वञे, हज़ारे लखनि में किरोड़नि में हलियो थो वञे, त उन करे तमामु भली शइ आहे। हिन जो इस्तेमालु असां दुरुस्त कयूं या हिन जे लाइ असां कुझु पॉलिसियूं बहितर कयूं ऐं चेक एंड बैलेंस वारो सिलसिलो शुरू थिए, या जीअं मूं सवेल ॻाल्हि कई त बाबा सोशल मीडिया जा जेके वॾा सुठा इन्फ्लुएंसर आहिनि उन्हनि जी भला ट्रेनिंग त करायो। हा, तव्हां ट्रेनिंग कराईंदो तव्हांखे केतिरियूं शयूं ठीकु थींदियूं। मां साईं जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त सिख्या ॾींदड़ जेके आहिनि सो 3 आहिनि इदारा। हिकु त तव्हां जिते पैदा थियो था वालदेन आहिनि, पोइ टीचर आहे, पोइ तव्हां जंहिं मज़हब सां तालुक़ु रखो था। हाणे तव्हां हालति ॾिसो, असां वटि ॿार, असांजो माण्हू माना ॿार ॼणे छॾे थो ॾिए मार्केट में, ऐं टीचर जी हालति इहा आहे, असांजे टीचर माना एजुकेशन डिपार्टमेंट या ॿिया टीचर आहिनि, अॻे ॿिया टीचर एजुकेशन खां वधीक जेको पाड़े जो मोतबर हूंदो, मोज़ज़ हूंदो, उहो ॿारनि खे वेही तरबियत कंदा हुआ, या वालिद जो को दोस्त हूंदो उहो बि ॿारनि खे उते वेंदो त ॿार खे सॾे पुछंदो, पुटु छा थो करे, छा नथो पाए, बटण खोलियलु हूंदो, शायदि पीउ नोट न करे, उहो चवंदो पुट हे बटण बंदि कर। साईं असां जंहिं दौर मां गुज़रूं पिया या असां आहियूं, असां त गोल्डन माना टाइम जा आहियूं न। असां ब्लैक एंड वाइट TV बि ॾिठीसीं, रेडियो ॾिठो, असां रेडियो जा उहो ॾिसा, माना सुबुह सां का ख़बर ॿुधण लाइ 6 बजे उथंदा त BBC सुबुह छा थो ॿुधाए। हाणे हिन दौर जे नौजवाननि उहा शइ ॾिठी कोन्हे, हिन जे दौर जे नौजवाननि खे ख़बर ई कोन्हे त बाबा छा सच आहे, छा कूड़ आहे। जेकॾहिं कूड़ असां फैलाईंदासीं त उन जा मुआशिरे ते केॾा बुरा असरा थींदा, ख़बर ई कोन्हे उनखे। उन करे हू उन तरफ़ वधीक आहिनि। सभ खां अहम ॻाल्हि जेका आहे तरबियत जी आहे, उहो केर बि करे, वालिदेन नथा कनि त ॿिया जेके आहिनि असांजा इदारा उहे केरु उहे नथा कनि त सरकार करे। ओवरऑल तरबियत जी तमामु घणी खोट आहे, न त हीउ सोशल मीडिया ज़बरदस्त फोरम आहे, हिन जो दुरुस्त इस्तेमालु थिए त इलाही घणा फ़ाइदा थी सघनि। बिल्कुलु ठीकु आहे साईं। इन सां एडिशन मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे अव्हां खां, सोशल मीडिया ते बि पाण कमु कयूं था, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते बि कमु करियूं। इलेक्ट्रॉनिक मीडिया इलाही वक़्त खां कमु करे पियो, हींअर त सोशल मीडिया वॾो बूम ते आहे, पर जेको तव्हां ट्रेनिंग जो सुवालु उथारियो ऐं थोरी देरि पहिरियां तव्हां चयो त सेक्रेटरी सां बि अव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, पर अमली तौर ते असां इहो ॾिसूं त कोन था कि ख़ासि अपॉर्चुनिटीज़ आहिनि त कोन असांजी सहाफ़ियुनि जे लाइ जो ट्रेनिंग्स कनि। इन जे पुठियां मुतरिक मतिलबु मोरिकात कहिड़ा आहिनि, वजूहात कहिड़ा आहिनि, कहिड़ा इशूज़ आहिनि जो असां ट्रेनिंग्स अञा ताईं लॉन्च न करे सघिया आहियूं? प्लीज़ साईं, वॾे में वॾी बदकिस्मती आहे त अॻे ईअं कोन हूंदो। साईं हिन खे मुंहिंजी ॻाल्हि खे सेकंड कंदो। कॾहिं अॻे तव्हां ॿुधो त कंहिं प्रेस क्लब खे 2 करोड़ जी ग्रांट ॾिनी वई आहे,
समूरी सिंध जे प्रेस क्लबनि खे ग्रांट आहे, सहाफ़ती तंज़ीमुनि खे ग्रांट आहे। त हाणे जेके बेसिक कमु नथो थिए त अॻे इहे इदारा तनक़ीद कंदा, हाणे उन्हनि खे चुप करायो वियो आहे। हाणे जॾहिं उहे चुप कराए वञनि, मां किलो दाह कंदो, साईं दाह कंदो, चओ था ठीकु आहे, हा त कंदा पर थिए कोन थो। त मुंहिंजे चवण जो सुवालु इहो आहे त बजट जो को मसइलो कोन्हे, पैसनि जी का खोट कोन्हे, रुॻी सम्झ जी ॻाल्हि आहे। हीअ रुॻी विख वधाइनि त फ़ाइदो हिननि जो पंहिंजो बि आहे, असांजे सूबे जो फ़ाइदो आहे, असांजे सहाफ़ियुनि जो फ़ाइदो आहे, असांजे मुआशिरे जो फ़ाइदो आहे इहो। त जेकॾहिं असां शयूं ठीकु करे सघूं, मूं तव्हांखे ॿुधायो त असां हिकिड़े इदारे मां समाम हूंदो हुओ, 8-10 ॾींहं असांजी बैठक थींदी, ईअं बाक़ाइदे सां असांखे माना भठी मां गुज़ारिबो हुओ। भठी मां गुज़ारींदा त तव्हां हीअ जेका ख़बर ॾिनी, हिन में हीअ जुमिलो ठीकु कोन हो, तव्हां हिन जो एंगल सही न ॾिनो, हिन जो असुलु एंगल हीअं हुजणु खपे, हा ईअं कंदा। त अहिड़े क़िस्म जूं ट्रेनिंगूं पॉसिबल आहिनि, इम्पॉसिबल न आहिनि। भला तव्हां ॾिसो न, साईं हिन ॻाल्हि जी गवाही ॾींदो, जेका ब्यूरोक्रेसी आहे, 17 ग्रेड जो इम्तिहान थी ॾे, केॾे वॾे इम्तिहान मां गुज़री पोइ उन ट्रेनिंग कराइनि था। पोइ 17 ग्रेड खां पोइ 18, 18 खां 19, 20, 21, 22 ताईं न सिर्फ़ु हिते ॿाहिरि मुल्क बि वञनि था। उन खां अलावा डिग्रियुनि जे लाइ उनखे थियनि था। छो? इंसानु क़ाबिल आहे, इंसान खे अकुलु आहे, पर इंसानु इन ट्रेनिंगनि सां पॉलिश थो थिए। तव्हांजा कपिड़ा केॾा बि सुठा हुजनि, जेके इस्त्री थियल न हूंदा, उहो मज़ो कोन ईंदा। इन करे हीअ ट्रेनिंगूं तमामु ज़रूरी आहिनि। वसीलनि जी का खोट कोन्हे, थोरी विख वधाइण जी ज़रूरत आहे, तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु ठीकु। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन। हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। साईं ज़ुल्फ़िकार शाह साहिबु, आउं पुछणु चाहींदुसि त नौजवाननि जी कामयाबी जो राज़ कंहिं बि मैदान में छा आहे अव्हां जी नज़र में? ॾिसो, पहिरीं त तव्हांखे तशरीह करणी पवंदी त लफ़्ज़ कामयाबी जी तशरीह छा आहे। नौजवान त उन खां पोइ था ॾिसूं। मुआशिरे में कामयाबी जो तसवुरु छा खे चइबो आहे? कामयाबी दौलत हासिल करण खे कामयाबी चइबो, इम्तिहान में पास थियण खे कामयाबी चइबो, प्रमोशन थियण खे कामयाबी चइबो, कंहिं उहिदे ते पहुचण खे कामयाबी चइबो। सभु कामयाबियूं आहिनि साईं। ठीकु आहे, न तव्हां वटि हर माण्हू वटि कामयाबी जी पंहिंजी पंहिंजी तशरीह आहे न। जॾहिं तव्हां नौजवाननि जी ॻाल्हि कई त मेरा तमामु घणा नौजवान आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके मुआशी तबिका आहिनि असांजा, जंहिंखे अंग्रेज़ीअ में चइजे अफ्लुएंट क्लास, इलीट क्लास, उन जो नौजवान मुख़्तलिफ़ आहे। उहो नौजवान जेके कंहिं धनार जे घर में या कंहिं बकरार जे घर में, कंहिं हारीअ जे घर में पैदा थियो आहे, उहे जेको तसवुरु करे थो, जे ख़्वाब ॾिसे थो, जंहिं हासिलात जा, हासिलात खे शयुनि, मादी शयुनि खे हासिलु करण खे कामयाबी चवंदो, त हू चवंदो त मां मूं वटि साइकिल बाबे वटि आहे त मां मोटर साइकिल वठां, उहो हुनखे कामयाबी सम्झंदो। जंहिं वटि मोटर साइकिल आहे उहो सम्झंदो मां कार वठण खे कामयाबी सम्झां। उन जेको टॉप क्लास आहे, जंहिं वटि सभु कुझु अलाह जो ॾिनो गंज आहे, उन वटि इहे शयूं ऑलरेडी गैराज में बीठियूं आहिनि। हाणे हुनजी कामयाबी जो तसवुरु छा हुजे? सो कामयाबी जे तसवुरु तव्हांजे मुआशी तबिकनि जे करे मुख़्तलिफ़ आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि जे बि करे मुख़्तलिफ़ आहिनि। घणो करे जेको असां वटि कामयाबी जो तसवुरु आहे, उहो आहे दौलत जे हासिलु करण खे कामयाबी चइबो आहे। असां वटि इहो तसवुरु आहे त दौलत हूंदी त मां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जूं उहे सभु आसाइशूं आसानीअ सां ख़रीदे सघंदुमि, जेके कॾहिं बि ऐं ख़्वाहिशुनि जे गिर्द तव्हांजी ज़िंदगी फिरे थी। उहे ख़्वाहिशूं अणखुट आहिनि। जंहिं वटि जहाज़ आहे उनखे नओं जहाज़ खपे, जंहिं वटि गाॾी आहे उनखे 2 गाॾियूं खपनि, जंहिं वटि 2 गाॾियूं आहिनि उहो चए थो मुंहिंजी गाॾियूं मुंहिंजे पोयां बि हलनि। सो इहो सोच जो तसवुरु त कामयाबी जे लाइ त पहिरीं त कामयाबी हर शख़्स जी मुख़्तलिफ़ आहे, हर तबिके जी मुख़्तलिफ़ आहे। मां सम्झां थो त कामयाबी जो तसवुरु असल में छा आहे। जेकॾहिं इंसान जॾहिं खां उन अखि खोली आहे ऐं पंहिंजे अखि बंदि थियण ताईं हुनखे ख़बर हुजे या हू ॼाण हासिलु करे चुको हुजे त मुंहिंजो हिन दुनिया में अचण जो सबबु छा आहे, इहा ख़बर पइजी वञे हुनखे। त जेकॾहिं मिसाल डॉक्टर खे ख़बर पइजी वञे त मूंखे मुंहिंजो हिन दुनिया में अचण जो असुलु सबबु आहे त मां माण्हुनि जी जान बचाए सघां, उन्हनि खे सिहत जूं सहूलियतूं ॾेई सघां। छाकाणि त हुन ॻचरसो तालीम हासिलु कई तिब जी, ऐं पोइ हू डॉक्टर थियो, डॉक्टर खां पोइ सर्जन थियो, पोइ स्पेशलिस्ट थियो, हाणे हुनखे माहिर अखियुनि जो डॉक्टर चए थो वञे। असां वटि अहिड़ा किरदार मौजूदु आहिनि। को साइंसदान थियो, को गाॾीअ जो मिस्त्री थी वियो, हुन तसवुरु करे वरितो त मां कंहिं कम में भड़ थियां। जेकॾहिं कंहिं कम में को दर्ज़ी पंहिंजे सम्झे थो त मूंखे
तमामु मूंखे इख़्तियार हासिलु आहे त मां हिन माण्हू खे ॾिसी हिन जे किरदार मुताबिक़ हिन जे जिस्म जे साइज़ मुताबिक़ बहितरीनु हिन खे सूट सिबी ॾेई सघां थो। पोइ चाहे 3 पीस सूट हुजे, शलवार कमीज़ सूट हुजे, छा हुजे, हीअ मुंहिंजी क़ाबिलियत आहे। रब्बुल आलमीन जेके बि इंसान तख़लीक़ कया आहिनि उन में हिकिड़ो गुण ज़रूरु आहे अहिड़ो जेको हुनखे पाण महिनत करे उनखे हासिलु करिणो आहे। त मूं में गुण कहिड़ो आहे? जीअं थोरी देरि पहिरीं ॻाल्हि पई थी त तव्हां में का न का, हींअर बि जेके दोस्त असांजे हीअं तव्हांजे टीम जा मेंबर मुंहिंजे हिन प्रोग्राम खां पोइ पुछिजो उन्हनि खां त तव्हांजी अंग्रेज़ी में चवंदा आहिनि हॉबी, तव्हांजो शौक़ु छा आहे? को चवंदो मुंहिंजो फुटबॉल खेॾणु शौक़ु आहे, केरु चवंदो मूंखे क्रिकेट खेॾणु शौक़ु आहे, को चवंदो मूंखे पेंटिंग करण जो शौक़ु आहे, को चवंदो इंसानु पंहिंजी अञा ताईं उहो शौक़ु ई पंहिंजो ईजाद सम्झी न सघियो आहे त मुंहिंजो शौक़ु छा आहे। ऐं शौक़ु बुरा बि हूंदा आहिनि, चङा बि हूंदा आहिनि, मुआशिरो कॾहिं ॿिए पासे खणी वेंदो आहे। वरी मां इन तव्हांजे सवाल जे जवाब जी तरफ़ अचां। पहिरीं त कामयाबी जे तसवुर खे चइजे त पंहिंजी तख़लीक़ जो मक़सदु सुञाणो पहिरीं त मूंखे रब छो कई मिलियन बिलियन माण्हू इंसान जी तख़लीक़ जॾहिं थिए थी त माउ जे पेट में हिकिड़ो स्पर्म कामयाबु थो थिए, बाक़ी त ज़ाया था थी वञनि। त जेको कामयाबी जो सफ़र आहे उहो उतां थो शुरू थिए त तव्हां ई त कामयाबु थिए ई दुनिया में आया आहियो, ठीकु आहे न। ऐं जॾहिं दुनिया में आयो त हर क़दम तव्हांजो कामयाबी जो तसवुरु हुजणु खपे। त मां वॾो थियुसि, केतिरा ॿार 5 सालनि जी उमिरि ते पहुचण खां पहिरीं गुज़ारे वेंदा आहिनि, केतिरा ॿार तालीम ई हासिलु न करे सघंदा आहिनि ऐं जवान थी वेंदा आहिनि, पर किथे न किथे उहो ज़िंदगी गुज़ारण जा मक़सद ॻोल्हे वठंदा आहिनि त मूंखे जीअणो आहे त कुझु कमाइणो आहे। पर कामयाबी जो तसवुरु अॼु बि घणनि माण्हुनि खे ख़बर कोन्हे। ऐं जेकॾहिं ख़बर हुजणु खपे त पहिरीं ॻाल्हि त कहिड़े बि दीन सां तालुक़ु तव्हांजो हुजे, उन दीन मुताबिक़ तव्हांखे कामयाबीअ जो तसवुरु पाण सम्झणो आहे। ऐं वरी ॻाल्हि कजे, तव्हां चओ त नौजवाननि जे लाइ छा सम्झंदो त हिकु माण्हू हिकु हुनुरु, हिकु माण्हू हिकु हुनुरु, उहो तव्हां पाण ईजाद कयो पंहिंजो हुनुरु। तव्हांजो जेकॾहिं मिसाल ॻाल्हि आहे, तव्हांखे मौसीक़ी जो शौक़ु आहे, तव्हांखे फ्लूट वॼाइणु अचे थो, बांसुरी वॼाइणु अचे थी, तव्हां उन में एतिरी महारत हासिलु कयो जो इन कम जे लाइ, छाकाणि त कम वारे खे कमु ॻोल्हींदो आहे। मां हिन जो मिसाल ॾींदो आहियां पंहिंजे सेल्स जे छोकिरनि खे त तव्हां टायर पंचर ठाहिण वारो जेको माण्हू आहे उन जी क़ाबिलियत केतिरी सम्झो था, त हुनखां तव्हां डॉक्टरीअ जो नुस्ख़ो त कोन्ह पुछंदव न। पर हू का हिन जे पास केॾे वेंदो कोन्हे त साईं दर खड़कायां, साईं टायर पंचर हुजे त मां ठीक करे ॾियां। हू पंहिंजी जाइ ते वेठो हूंदो आहे, वॾियूं वॾियूं गाॾियूं किरोड़नि जूं उहो ॻोल्हींदियूं आहिनि त टायर पंचर जी दुकान यार किथे आहे। हुन वटि टाइम कोन हूंदो आहे, सुबुह सवेर वञी ॾिसो मोटरसाइकिल वारा गाॾियुनि वारा कतार में बीठा हूंदा आहिनि त यार हिन खे वांध काई मिले त मुंहिंजी गाॾी बि ठाहे। जेकॾहिं तव्हांखे कमु अचे थो, तव्हांखे सिर्फ़ु टोपो ॾियणु अचे थो, त तव्हांजो कमु तव्हांजो बहितरीनु दोस्त आहे। पंहिंजे दोस्त खे सुञाणो, उनखे ज़िंदगीअ जे कहिड़े बि मरहले में हुजो, उमिरि जे कहिड़े बि हिसे में हुजो, अॼु बि सोचणु चाहियो था त मूंखे यार ॿुधाए त सही त मां छो हिन दुनिया में आयो आहियां। को त कमु रब्बुल आलमीन तव्हां पटे वालो रखो न, जो जॉब डिस्क्रिप्शन हूंदी त वञ यार तुंहिंजो कमु आहे, ही सफ़ाई कर, चांहि ठाहे आ, तव्हां छा सम्झो बिना सबब जे तव्हांखे तख़लीक़ कयो वियो आहे? न, इहो सबब ई ख़बर पइजी वञे न, मां सम्झां थो कामयाबी जो तसवुरु तव्हांखे अची वञे। बिल्कुलु, ॾाढो सुठो, ज़बरदस्त। आख़िर में तव्हां इहो जेको पॉइंट लॻायो न त तव्हांखे तख़लीक़ जी ख़बर पइजी वञे, तव्हांखे कामयाबी। बिल्कुलु सही। साईं मंसूर साहिबु, बीइंग एन एंकर एनालिस्ट तर्जा निगार, अव्हांजो छा ख़्यालु आहे त इलेक्ट्रॉनिक मीडिया छा एब्सलीट थियणु वञे पई या इलेक्ट्रॉनिक मीडिया पंहिंजा रुख तौर तरीक़ा मटाईंदी? सोशल मीडिया जो फ्यूचर छा आहे, छा चवंदा? साईं त अहम सुवालु आहे। साईं छाकाणि साईं ज़ुल्फ़िकार शाह सां साम्हूं वेठो आहे, हुनजो तालुक़ु रेडियो सां ऐं अख़बारुनि में साईं रहियो आहे। अख़बारूं बि असां वटि 1-2 सदियूं हली वियूं आहिनि, रेडियो बि तक़रीबन एतिरो अञा हलंदी रेडियो जेसि ताईं हीअ दुनिया आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया खे पाकिस्तान में असां जेकॾहिं पंहिंजे मुल्क जो वठूं त 2000 खां पोइ हुनजो वजूदु आयो आहे हिते। 25 सालनि में माना एतिरो बूम, एतिरो हाई टेक कई, उनखां पोइ तव्हां ॾिसो हींअर हेठि पियो वञे। तव्हां असां जेके बि जर्नलिस्ट आहियूं, असां पाण टीवी ते पंहिंजूं ख़बरूं कोन ॾिसी सघंदा आहियूं, कॉमन मैन कोन थो ॾिसे। उनखे इलेक्ट्रॉनिक मीडिया खे पंहिंजे भोरो भोरो कयो आहे सोशल मीडिया। जीअं अख़बारुनि खे इलेक्ट्रॉनिक मीडिया इलाही धकायूं, अख़बारूं ख़तमु न थियूं आहिनि, उनजो कार्य आहे ऐं रहंदो बि, ठीकु आहे।
पर इलेक्ट्रॉनिक मीडिया जो ॾाढो बुरो असरु कयो आहे सोशल मीडिया। दुनिया में इलेक्ट्रॉनिक मीडिया रहंदी, छाकाणि त उन्हनि वटि जा पैमाना जेके आहिनि सो ॿिया आहिनि। असांजी बदकिस्मती इहा हुई त असां वटि जेको एंटरटेनमेंट वारो शोबो उहो तमामु घटि ॾिठो वेंदो, न्यूज़ खे माण्हू वधीक ॾिसंदा। असांजे लाइ न्यूज़ माण्हुनि जे लाइ एंटरटेनमेंट हूंदी। तव्हां ॾिसंदा हूंदव त न्यूज़ जी जेका रेटिंग तमामु घणी हूंदी, इश्तिहार वधि में वधि वेंदा। एंटरटेनमेंट वारनि खे वीचारनि खे को भाईंदो ई घटि हो। मुश्किलनि सां हिकु ॿ एंटरटेनमेंट जा चैनल आया, पर एॾो उन्हनि मुश्किल सफ़र कयो। न्यूज़ वारनि खे तमामु घणी अहमियत मिलंदी। तव्हां हाणे ॾिसो न्यूज़ ॾींहुं ॾींहुं हेठि पई वञे, उनजी वजह आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि। उन ते डिबेट ते हलंदासीं त इलाही टाइम लॻंदो, पर उनजी कुझु असांजा जेके मालिकान आहिनि उहे पाण बि आहिनि। मिसाल तौरु काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन कारोबार जा माण्हू हुया ई कोन। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो तव्हां पंहिंजे फील्ड जा माहिर न आहियो ऐं तव्हां शौक़ में या के पंहिंजे कारोबार खे प्रोटेक्ट करण जे लाइ, उन्हनि जे टैक्सिस बचाइण लाइ, रिश्वत घटाइण खे बचाइण लाइ तव्हां हिन फील्ड में केतिरा अहिड़ा सेठिया आया आहिनि। आया त सही, उन्हनि बिलियंस रुपीस ख़र्च त कया, उन्हनि सभु शयूं ॾिठियूं, पर हाणे जॾहिं हाणे वारो आयो आहे त हाणे सोशल मीडिया जेका आहे सा वॾी आज़ादु आहे। उहा तकिड़ी तव्हांखे ख़बर पहुचाए थी, तकिड़ी मालूमात ॾेई थी। तव्हां हिते वेठा आहियो, बसि मोबाइल आहे, हिकिड़ी मोबाइल आहे, उन मां तव्हांखे केतिरियूं शयूं मिलनि थियूं। तव्हांखे टाइम बि मिले थो, तव्हांखे ख़बरूं बि मिलनि थियूं, तव्हांखे टी वी बि मिले पई, तव्हांखे अख़बार बि मिले पई, दुनिया जूं समूरियूं लाइब्रेरियूं बि आहिनि, AI बि आहे, सभु कुझु आहे हिकिड़ी मोबाइल में। त माण्हू टी वी ॾे छो वञे? सो टी वी रहंदी, ख़तमु न थींदी, पर उन जो असरु जेको ॾींहों ॾींहुं घटि थींदो वेंदो। तव्हां ॾिसो टॉक शोज़ ॾिसंदो त अॻे जेके मिलियन में 3-3, 4-4 मिलियन हिकु हिकु एंकर जी पघार हूंदी, स्टाफ एॾो हूंदो बेतहाशा। असांखे हिकिड़े चैनल में हूंदा हुआसीं त मिंथू कंदा हुआ त तव्हांखे डबल पघार ॾियूं था, डबल तव्हांजा मराद सभु, फ्यूल आहे, इंश्योरेंस आहे, मोबाइल आहे, सभु डबल आहे, तव्हां अचो। ऐं मूंसां ईअं थियो बि आहे। हाणे इहा सूरत हाल आहे जो इलेक्ट्रॉनिक मीडिया छॾे पंहिंजे सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते आयो। छाकाणि त दुनिया में जेके तब्दीलियूं अचनि थियूं ऐं तब्दीलियुनि सां गॾु तव्हां पाण खे तब्दील नथा कयो त पोइ हिते रहिजी वेंदो। बिल्कुलु ईअं। त सोशल मीडिया हे नओं प्लेटफॉर्म आहे, नओं फॉर्म आहे तव्हांजे मालूमात जो। उहा अॻिते हली अञा वधीक वाइब्रेंट थींदी। उहा छाकाणि त तव्हां वटि तमामु ईज़ी एक्सेस आहे, जल्दी तव्हां वटि पहुचे थी। टी वी जे लाइ वरी तव्हांखे टी वी लॻायो, केबल लॻायो, कुझु लॻायो, ॾिसो उन में इलाही खफ़ो आहे, हिन में खफ़ो कोन्हे, जल्दी खां जल्दी पहुचे थो। साईं शॉर्टली अव्हां खां पुछां त इलेक्ट्रॉनिक मीडिया जी प्रोडक्शन ख़तमु थी वेंदी या ही इलेक्ट्रॉनिक मीडिया जी प्रोडक्शन हलंदी रहंदी ऐं सोशल मीडिया ॾांहुं कन्वर्ट थींदा हिन टीवीअ सां गॾु गॾु? साईं तव्हां तक़रीबन पाकिस्तान में जेके बि न्यूज़ चैनल आहिनि समूरनि पंहिंजा जेके आहिनि यूट्यूब चैनल या सोशल मीडिया जा प्लेटफॉर्म ओपन कया आहिनि। पाकिस्तान जा जेके नाले वारा सहाफ़ी आहिनि तव्हां ॾिसो, सवाइ चंद जे, सभिनी पंहिंजा पंहिंजा प्लेटफॉर्म ओपन कया आहिनि। उनजी वजह आहे त जेका ॻाल्हि हू उते नथा ॿुधाए सघनि, हिते ओपनली ॿुधाए सघनि था। ठीकु आहे, मालिकनि जूं खोड़ सारियूं मजबूरियूं आहिनि। त हाणे मिसाल तौरु मूंखे जिते मां कमु कंदुसि, मूंखे ख़ुदि सेठनि इहो चयो त साईं अॻे असां तव्हांखे रखियोसीं जिन शर्तनि ते त वॾियूं ख़बरूं आणींदो, पोइ फलाणे खे नाहे बख़्शणो, हाणे महिरबानी करे तव्हां हथु हल्को कयो। छाकाणि त उन्हनि जा मामला बहितर थिया आहिनि, असांखे इश्तिहार सुठा मिलनि पिया। त हाणे हिन पासे न ॾिसो। जॾहिं असां सम्झी वियासीं त बाबा असांजे ख़बरुनि जी हाणे हिते जॻह नथी ठहे त पोइ लाचार कहिड़ो आहे तव्हां उते पाण खे? तव्हां में क़ाबिलियत आहे त तव्हां ओपन मैदान ते अचो, कम्पीट कयो, पंहिंजो प्लेटफॉर्म आणियो। छो जो असां त बुनियादी तौरु जर्नलिस्ट आहियूं न, उहा शइ असां मां ख़तमु न थींदी, उहा मरंदी कोन। बिल्कुलु। टी वी चैनल भली ख़तमु थी वञनि, कुझु बि थियनि, असांजे अंदरि जेका हिकिड़ी शइ अची वई आहे न, उहा बिल्ट इन आहे, उहा ख़तमु न थींदी। उहा हाणे सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म तां थींदी। सुभाणे ख़ुदा न ख़ैर असां हुजूं न हुजूं, को ॿियो प्लेटफॉर्म बि थी सघे थो। पर हिन महिल पाकिस्तान में सोशल मीडिया जो तमामु घणो बूम आहे, अॻिते वधे पियो तेज़ीअ सां। बिल्कुलु ठीकु। नाज़रीन पाण वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकु नई साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अव्हां जे साम्हूं ऐं असांजे साम्हूं मेज़बान पैक नज़र अचे पियो। मेज़बान पती, छाकाणि त ज़ाइकेदार बि आहे ऐं इन जी जेका ख़ुशबू आहे उहा बि ॾाढी सुठी आहे। ऐं हिन खे पाण जॾहिं चांहि में इस्तेमालु कंदा आहियूं त वाक़ई चांहि असांजी कड़क ठहंदी आहे। उमेदु थो करियां त तव्हीं सभु हिन पती खे इस्तेमालु बि कंदा। ऐं हिकिड़ी ॿी मज़े जी अव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त अव्हांजा पसंदीदा गुलूकार, फ़नकार ऐं कलाकार
अचनि था अव्हांजे ई शहरनि में ऐं अव्हांजे ई ॻोठुनि में, उते ज़बरदस्त प्रोग्राम थींदा, उन में ज़रूरु अव्हांखे शिरकत करणी आहे ऐं उन्हनि सां मिलणो बि आहे, इन मेज़बान खे इस्तेमालु बि करिणो आहे। पाण हाणे वधंदासीं पंहिंजे महिमान सां। साईं, रेडियो बाबति बि मां सम्झां थो उते ॻाल्हि करणु घुरिजे, तव्हां रेडियो जो फ्यूचर छा सम्झो? ॾिसो, पाकिस्तान जो पहिरियों ऐलान, पाकिस्तान ठहण जो पहिरियों ऐलान रेडियो पाकिस्तान कयो। 100 साल खां मथे हे टेक्नोलॉजी आहे। रेडियो अॼु बि झंग झर में, बनी बारे में, ॻोठनि में, बहिराड़ी में, शहरनि में, रस्तनि ते, हर जाइ ते ॿुधो वञे थो। मां थोरी देरि पहिरीं असांजे मोज़िज़ दोस्त सां ॻाल्हि पे कई त ही वाहिद मीडियम आहे जेको 100 साल खां पोइ, अॼु तव्हां उन्हनि खां पुछियो त AI अचण खां पोइ हिन खां फ्यूचर छा आहे हिन जो, अख़बार जॾहिं छपी चऊं त रेडियो मरी वेंदो, TV जॾहिं आई चऊं त रेडियो मरी वेंदो, पर रेडियो हमेशह सलाहियल रहियो आहे उन्हनि सभिनी मीडियम सां, ज़रियनि सां जेके बि नवां आया। 100 साल खां मथे उमिरि वारे हिन मीडियम जी जेको मिसाल ॾियां त मां, ही कंपेनियन मीडियम आहे, तव्हांजो साथी आहे, हमसफ़र आहे। ही तव्हांजे कंहिं कम में रंडक नथो विझे, तव्हांखे ख़बरूं, तव्हांजी इंटरटेनमेंट जो मीडियम आहे। सभिनी खां अहम ॻाल्हि त ही मुफ़्त आहे, तव्हांखे रेडियो ॿुधण जे लाइ रुपयो बि ख़र्चु करणो नथो पए। अॼु जी कंहिं नए लेटेस्ट मॉडल जी गाॾी वठो, ट्रक वठो, जीप वठो, कार वठो, हुन जे डैशबोर्ड ते रेडियो झूमर वांगुरु, मथे जे झूमर वांगुरु लॻल ज़रूरु हूंदो। सभिनी खां पहिरीं माण्हू ॾिसंदो आहे डैशबोर्ड खे, डैशबोर्ड जी सूंहं रेडियो आहे साम्हूं लॻल। तव्हां स्पीडोमीटर ॾिसंदा आहियो, ॿियो ॾिसंदा आहियो त हिन में मौसीक़ी ॿुधण जी ॿिया कहिड़ी कहिड़ी आहे, हमसफ़र आहे तव्हांजो। सो मां मुख़्तलिफ़ हुन ते प्लेटफॉर्म्स ते तकरीर जो आख़िरी जेका लफ़्ज़ हूंदो आहे, मां चवंदो आहियां कल भी रेडियो ज़िंदा था, आज भी रेडियो ज़िंदा है, ज़िंदा है रेडियो ज़िंदा है। तो जेकॾहिं रेडियो एसि ताईं जीअरो आहे न, त मां सम्झां थो त अॻिते बि जीअरो रहंदो। मां रेडियो जा स्टेशन्स ॾिसण जे लाइ मुख़्तलिफ़ तरबियती, साईं जीअं तरबियत ते ॻाल्हि कई, तरबियती वर्कशॉप अटेंड करण जे लाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ रेडियो स्टेशन्स ॾिठा, ऐं उन्हनि जे, छाकाणि त तव्हां नज़र त कोन था अचो न, तव्हांजा अखर, तव्हांजो लहजो माण्हुनि जे दिलि ताईं पहुचे ऐं हू तव्हांखे पसंदि कनि। साईं BBC जो ज़िक्र कयो त उनजा कुझु प्रोग्राम आहिनि जेके माण्हुनि जे सदियुनि ताईं ज़हन में ताज़ा रहंदा। उन्हनि जे बैकग्राउंड म्यूज़िक जेको आहे, उनजे पोयां जेके दुल या हुनजी जेको तबले या हुनजो आवाज़ु आहे, अॼु बि चऊं त चवंदा त रिलेट कंदो त BBC जो ई बैकग्राउंड म्यूज़िक आहे। त उन्हनि तमामु रेडियो स्टेशन्स अॼु बि मुस्तक़बिल खे साम्हूं रखंदे पंहिंजा ज़रिया चेंज, तब्दील कया आहिनि। यानी एप्लीकेशन जे ज़रिए हिन मोबाइल फ़ोन में केॾी महिल बि दुनिया जे कंहिं कुंड में वेही तव्हां रेडियो ॿुधी सघो था। रेडियो गार्डन जे नाले सां एप्लीकेशन आहे जंहिंमें दुनिया जा सभु रेडियो स्टेशन्स आहिनि, तव्हां उहो ॿुधी सघो था। हींअर वेही तव्हां इसराइल जो रेडियो स्टेशन ॿुधणु चाहियो, उहो ॿुधी सघो था। मुख़्तलिफ़ ॿोलियुनि खे वाधारो ॾियण जे लाइ मौसीक़ी, ॾिसो, बेख़बर माण्हू ऐं बाख़बर माण्हू में फ़र्क़ु आहे। रेडियो माण्हुनि खे बाख़बर रखण जे लाइ, मिसाल मूंखे बडे जबल तां कॉल अचे त जबल जे मथां वेठो आहियां, ॿियो त ज़रियो उते आहे कोन, को पावर हाउस ठहियलु हुजे, इंटरनेट जी फैसिलिटी हुजे, या समुंड जे गहराइनि में मां वेठो आहियां किथे ॿेड़ीअ में ऐं मां तव्हांजो प्रोग्राम ॿुधां पियो, त तव्हांखे उत्साह मिलंदो आहे त तव्हां जेकी ॻाल्हि चयो था उन में वज़न आहे। छाकाणि त हिकिड़े जबल ते वेठल माण्हू बि उनखे सम्झे थो, अहमियत ॾिए थो, ॿुधणु चाहे थो, ऐं हिकिड़ो ॿेड़ीअ में वेठल समुंड में उहो बि ॿुधे पियो, हिकिड़ी रोल्स रॉइस में वञे पियो केरु, तव्हांखे उहो बि ॿुधणु चाहे थो। त तव्हांजा उते अखर ऐं तव्हांजी ॾाहप जो शऊर ॾियण वारी जेकी तव्हांजी जेकी बि डिलीवरी आहे, जेकी बि कुझु तव्हां नशिर करणु चाहियो था, लहरुनि वसीले माण्हुनि ते पहुचाइणु चाहियो था, तव्हां पोइ सोची सम्झी ॻाल्हायो था। केरु पियो ॻाल्हाए, उन खे कहिड़ा कपिड़ा पातल आहिनि, उन मेकअप कयो आहे या न, उन जा वार कीअं आहिनि, इहो फ़र्क़ु ई नथो करे। फ़र्क़ु करे थो तव्हांजो आवाज़ु ऐं तव्हांजा अखर ऐं तव्हांजो लहजो। सो रेडियो अॼु बि पंहिंजो किरदारु निभाइण जे लाइ, रेडियो तमामु वॾो मीडियम आहे। ऐं अमेरिका जो सदर महीने में हिकु दफ़ो रेडियो ते आवाम सां ख़िताबु कंदो आहे, ऐं इहो उन्हनि जे हुन में शामिलु आहे त माण्हुनि सां ॻाल्हाए। त रेडियो जो मीडियम जे थ्रू तव्हां कॾहिं उनजी ख़बर CNN ते न ॿुधंदो या कंहिं ॿिए ते न ॿुधंदो, अमेरिका जे सदर रेडियो ते छा ॻाल्हायो,
हुन जेको ॻाल्हायो उहो हुन जे माण्हुनि जे विच में आहे। पर मां तव्हांखे इहो समूरी दुनिया में, चाहे अरब मुल्क हुजनि, यूरोप हुजे, अमेरिका हुजे, या असांजा एशिया जा ई मुल्क हुजनि, इते माण्हुनि सां ॻाल्हाइण जे लाइ, आवाम सां ॻाल्हाइण जे लाइ, हर तबिके सां, चाहे उहो ॾुतड़ियल तबिको हुजे। मां हिन प्रोग्राम खे शायदि 2 कलाक ॿिया लॻनि, जेकॾहिं मां सिर्फ़ु रुॻो टेलीफोन कॉल्स जेके मूं वसूल कयूं आहिनि, बीनाई खां महरूम माण्हुनि जो तादादु सॼे पाकिस्तान में केतिरो आहे? 1,80,00,000। LRBT जी वेबसाइट ते लिखियलु आहे अंग। इहे माण्हू किथे आहिनि? इहे बाख़बर रहण जे लाइ छा था कनि? अख़बार पढ़ी नथा सघनि, या हुननि जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे? टीवी ॾिसी नथा सघनि। त हुननि खे रेडियो त आहे, अख़बार बि आहे, टीवी बि आहे। त रेडियो खे इंफोटेनमेंट हुजणु खपे, यानी इंफॉर्मेशन ऐं एंटरटेनमेंट ॿई। त तफ़रीह बि ॾिए, बाख़बर बि रखे। त बेख़बर त केरु बि रहणु नथो चाहे, सभु को बाख़बर रहणु थो चाहे। बीनाई खां महरूम माण्हूअ जे लाइ रेडियो ज़िंदगी आहे। उहो असांजा आवाज़, असांजा लहजा, असांजो गुफ़्तगू जो अंदाज़, उहो सुञाणनि था। बिल्कुलु ठीकु। ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ में तब्दीली आणण जे लाइ असां मुख़्तलिफ़ शयूं, किताब पढ़ी ॿुधाईंदा आहियूं, अख़बारूं पढ़ी ॿुधाईंदा आहियूं, त बाख़बर रहो त ज़िंदगी। त रेडियो अॼु बि मां सम्झां थो त हुकूमत खे खपे त हिन मीडियम खे माण्हुनि ताईं पहुचण जे लाइ इस्तेमालु करे, ऐं उहे सभई ॻाल्हियूं, चाहे पोलियो जी कैंपेन हुजे, चाहे को माण्हुनि खे शऊर ॾियणो हुजे, रेडियो इज़ दी बेस्ट मीडियम टू रीच मैसेस। बिल्कुलु ठीकु साईं, ज़बरदस्त। साईं मंसूर साहिबु, रेडियो जे थ्रू पाण ख़बरूं पहुचायूं था, मीडिया इलेक्ट्रॉनिक जे थ्रू, सोशल मीडिया जे थ्रू, हिकिड़ो वॾो आज़ार आहे पाण वटि। चई सघूं था त सिंध में जेके क़बाइली झेड़ा आहिनि, उहे सभिनी मीडियम तां असांखे ख़बर पवंदी आहे। इन्हनि जा रूट कॉज़ तव्हां छा सम्झो था? रूट कॉज़िस आहिनि कहिड़ा? इहे जनम छो था वठनि? अगरि जनम वठनि था त पोइ हीउ इख़्तिताम जो नालो ई नथा वठनि, छा चवनि? साईं, इहो तमामु वॾो फेल्योर आहे। क़बाइली झेड़नि जे करे तव्हांखे अंदाज़ो हूंदो यकीननि त बेगुनाह केतिरा माण्हू मरी था वञनि। हिकिड़ो IBA सखर जो प्रोफेसर मुफ़्त में मारिजी वियो, ऐं 2-3 ॿिया बि अहिड़ा वाक़िया थिया आहिनि। केतिरा ॿार यतीम थी था वञनि, औरतूं बेवा थी वञनि। हाणे इन्हनि में मुख़्तलिफ़ सबब आहिनि। हिकिड़ा त असांजा जेके सरदार साहब वेठा आहिनि, उहे बि चाहिनि था त धुरियूं भली पाण में विढ़ियल हुजनि, त उन्हनि जी सरदारी हले, त माण्हू उन्हनि जे दरनि ते ईंदा रहनि। ऐं प्लस असांजा इदारा जेके आहिनि सो वेहिजी विया आहिनि। हाणे तव्हां ॾिसो न त कोर्टुनि में को मसइलो आहे, उहो 10-10 साल 20-20 साल निंबरे नथो। उहो साॻियो शाहनवाज़ जोड़नि जो या उनजो पुटु रोशन जोड़नि जो 2 कलाकनि में छो थो हल करे वञे, ऐं साॻा ई माण्हू ठही था वञनि, पाण केसनि था विड्रा था कनि। त हाणे इहा असांजे इदारनि जी नाकामी जो वॾे में वॾो हिकिड़ो दलील बि आहे। त जेकॾहिं तकिड़ा फ़ैसिला तव्हां कयो, ऐं जेके ॾोहारी आहिनि उनखे सज़ाऊं ॾियो, जेके बेगुनाह आहिनि उनखे छॾे ॾियो, त कानून जी असां वटि रिट जेका ॾाढी कमज़ोर आहे। कानून मौजूदु आहे, अंग्रेज़नि खां वठी मौजूदु आहे। अंग्रेज़नि जे ज़माने में साईं बि हिन ॻाल्हि खे इंडोर्स कंदो, त हिते जॾहिं उहे आया त कारोकारी जो रवाज़ु आम हूंदो, त हुननि तहक़ीक़ कई त यार हिनखे बंदि कीअं कराइजे। पोइ कंहिं हुनखे सलाह ॾिनी या हुननि पाण सोचियो त भई जंहिं एरिया जे माई या जंहिं ख़ानदान में कम्यूनिटी जी माई क़तल थींदी कारे में, उनजे सरदार खे असां टंगींदासीं। जान जेकबाद में तमामु घणो उन इहो अनाउंस कयो त सरदार खे टंगींदासीं। जीअं अनाउंस थियो त कारे जा इल्ज़ाम बंदि थियणु लॻा। मथां पोइ वरी छा थियो, ॻाल्हि आई त सही माई ख़ुदकशी करे छॾी, ख़ुदकशियुनि जा केस वधणु लॻा। वरी अंग्रेज़ सोचणु लॻा त यार हे ख़ुदकशी ॿारहाड़ी में हिन किथां आहे। पोइ हुनखे रिसर्च में आई त न, हिनखे पाण ई टंगे ख़ुदकशी नालो ॾियनि था। वरी उन्हनि साॻी पॉलिसी अनाउंस कई त बाबा जंहिं बि कम्यूनिटी जी माई ख़ुदकशी कंदी, सरदार खे टंगींदासीं। तव्हां ॾिसो वञी, तव्हां अङ अखर ॾिसो, गज़ेटेड अंग्रेज़नि जा पिया आहिनि, उनजूं बुक्स पिया आहिनि, उहे सभु बंदि थी वियूं। त उहे शयूं सभु उहे कनि पिया न। हाणे जेके असांजा इदारा आहिनि जेके इन ते कमु करणु चाहिनि, त कहिड़ो मसइलो आहे। भला कराची में केॾी वॾी ला कानूनियत हुई, 20, 30, 40, 50 माण्हू हिकिड़े ॾींहं में माना इहो स्कोर हूंदो। असांजा क्राइम रिपोर्टर दोस्त हिक ॿिए खे फ़ोन कंदा त स्कोर छा आहे, साईं इन गवाही ॾींदो, स्कोर छा आहे। असां पासे में वेही हुनखे टोकींदा हुआसीं, यार ख़ुदा जो ख़ौफ़ कर, की इंसान जे मौत ते भला मारण वारा ॿिया आहिनि, तूं पुछ त सही, फज़ीलत सां पुछ त सही। घणा माण्हू, घणा बेगुनाह मारिया विया आहिनि, घणा साड़िया विया आहिनि बसनि में। इहा साॻी हाणे कराची में छो न आहे? हिते साॻियो कंट्रोल थियो आहे, उते छो नथो थिए?
जेकॾहिं असांजी सरकार चाहे, असांजी स्टेट चाहे त को मसइलो कोन्हे को। हाणे उनजा ॿिया कारण बि अचनि था त बाबा उते ज़मीनूं जेके आहिनि उन्हनि ते मुख़्तलिफ़ इदारनि जूं मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं नज़रूं आहिनि, उहे नथा चाहिनि त थिए। अचो धाड़ियल फैक्टर आहे, 2-3 ज़िला धाड़ियल ख़तमु नथा थियनि। वरी ॻाल्हि हली त भई धाड़ियलनि जी सरेंडर कयो आहे, उन ते तमामु घणी तनक़ीद थी त बाबा इहो धाड़ियलनि सरेंडर कयो आहे, इहो असांजी पुलिस जी सरेंडर कयो उन्हनि जे अॻियां। को मसइलो कोन्हे की भला 80s जे ज़माने में जेके धाड़ियल आया उहे सभु ख़तमु कया विया, वरी इहे जेकॾहिं चाहिनि त को मसइलो एॾो वॾो कोन्हे जो नथी सघे। बिल्कुलु ठीकु। दुनिया में का बि अहिड़ी शइ न आहे जो ख़तमु थियणी न हुजे, ऐं किराए में अहिड़ी शइ न आहे जो तव्हां नथा। हाणे त तव्हां वटि एॾी टेक्नोलॉजी आहे, तव्हां वटि एॾा वसीला आहिनि जो तव्हां करे सघो था। बिल्कुलु करण जी नियत हुजे, तव्हांजो इंटेंशन, तव्हांजी नियत कुझु ॿियो हुजे, ॿिए पासे हुजे, त पोइ इहे शयूं थींदियूं रहंदियूं ऐं पोइ माण्हू मुफ़्त में मारिया वेंदा, ॿार यतीम थींदा, स्कूल बंदि थींदा, बेरोज़गार थींदा, मईशत खे तमामु घणो कापारी धकु लॻंदो। बिल्कुलु सही साईं। सर इहो हिन में मां थोरो ऐड कयां जी ज़ोहिर साहब, कबीलाई जहिड़ा लफ़्ज़ ई ग़लति आहे। कबीला हुआ ई कोन्हे, ज़ातियूं आहिनि। असां कबीलाई निज़ाम कोन्हे असां वटि, ज़ातियूं आहिनि, बिरादरियूं आहिनि। त कहिड़ी ज़ात जो आहे, को कहिड़ी ज़ात जो आहे। असांजी मीडिया उन खे रंग ॾिए थी त फलाणी ज़ात जो फलाणी ज़ात वारनि सां तकरार। हाणे सभई ज़ातियुनि वारा जेके आहिनि उहे ॿियनि ज़ातियुनि वारनि सां जंहिंजो तकरार ॿुधायो वियो आहे, मां नाला नथो खणां ज़ातियुनि जा त को दिलि में न करे, त ईअं थी नथो सघे त उहे ज़ात जा सभु माण्हू ॿी ज़ात जे सभिनी माण्हुनि सां जंग पिया कनि। ईअं आहे कोन, ईअं आहे कोन। ॿिनि माण्हुनि जो, कंहिं ॿिनि ख़ानदाननि जो या ॿिनि घराणनि जो कंहिं सङाबंदीअ ते झेड़ो थी पियो। मिसाल ॻाल्हि आहे, के असां वटि कई रवाज आहिनि, रस्मूं आहिनि त भई ॾे वठि कंदा आहिनि। ॾे कयो, वठि न थियो, या को ॿियो अहिड़ो रहिजी वई ॻाल्हि जंहिंजे करे झेड़ो थी पियो। हाणे जेको ॿिनि ख़ानदाननि जे विच में झेड़ो थियो, उन खे नालो ॾिनो वियो हिन कबीले जो हुन कबीले सां तकरार। न आहे ईअं, हिन ख़ानदान जो हुन ख़ानदान सां ज़ाती झेड़ो आहे। सभई हिकिड़ी बिरादरी जा माण्हू सभई ॿी बिरादरी जे माण्हुनि सां जंग पिया कनि। वधी वेंदो, वधी पियो वियो आहे साईं, ईअं वधायो वियो आहे। मिसकिन वञे त उनखे मारे ॾींदे, हिन कम्युनिटी जो ठाहियो वियो न। ऐं पोइ हिन जो फ़ाइदो कंहिं वरितो? हथियार विकिणण वारनि वरितो। तव्हां वटि आया हथियार विकिणण जे लाइ। भई हिन मां वरी इदारे जो नालो खणण सां सवाइ चवंदुमि त कई जेके कार्गो जा ट्रालर हूंदा हुआ, हितां वेंदा अफ़गानिस्तान कणिक खणी, डबल ट्रालर हलंदा, वापसी में छा खणी ईंदा? तव्हां इहे सभु धाड़ियलनि जा नाला जेके हींअर रुॻो धाड़ियल चऊं था, कई धाड़ियल मशहूरु थिया, फिल्मूं बि ठहियूं उन्हनि ते। उनखे हथियार केरु ॾींदो? त इहो ज़ियाउल जे दौर खां कमु शुरू थियो। ऐं अॼु कबीलाई तकरार कुझु कोन्हे। अख़बार असांखे, अख़बारूं टेलीविज़न खे खपे त चवनि त ॿिनि घराणनि जे विच में झेड़ो थियो आहे, ॿिनि ख़ानदाननि जे विच में झेड़ो थियो आहे, राह वेंदड़ खे जेकॾहिं मारे छॾियो आहे त ज़ुल्म थियो आहे। कबीलाई तकरार नाले जी का शइ कान अथव साईं, बिल्कुलु सीरियसली। ऐं असां इहा इस्तलाह पाण घटि कंदासीं त थी वेंदी, बाहि में वधीक विझंदासीं त पोइ असां वटि कबीला कॾहिं हूंदा? असां जाबलू इलाइक़नि में रहूं था, असां वटि छा पोइ सरदार बि ठही विया। जॾहिं तव्हां कबीला ठहिया त पोइ हाणे तव्हां पाण सोचो त उहे माण्हू जेके पाण चवंदा हुआ त यार असां तव्हांजी, उहो हाणे चवनि था त असांजो सरदार आहे। साईं तव्हां हथियार विकिणण वारनि जी ॻाल्हि कई, मां साईं जी ॻाल्हि में हिकु नई इंफॉर्मेशन शेयर करणु थो चाहियां त जेके हथियार विकिरो कनि था, कोई साल ॾेढ पहिरियां हिकिड़े एडवाइज़र खे उनजी गाॾी जेका आहे हथियारनि सां लेस आई पई, उनखे जैकबाज़ में रोकियो वियो, उन मां हथियार निकिता ऐं पोइ मीडिया इलाही निकितो। ठीकु आहे साईं, उनखे एडवाइज़रशिप तां हटायो। कंहिं मूंखे इंतिहाई अहम माण्हू ॿुधायो त मुंहिंजे साम्हूं इहो सीन थियो, उहो पई कंहिंजे के वॾे सां मिलियो, हुनखे वॾे चयोसि सरियाम चुसि तूं त यार अजीब बेवकूफ़ माण्हू आहे, इहो कमु तोखे पाण खे करण जी छो ज़रूरत हुई? तोखे खपनि आहे फलाणे सां राब्तो करी आहे, पुॼाए वञनि हा। इहे ॻाल्हियूं रोकणियूं। सिंध जी सरहद ॿियनि मुल्कनि सां, ॿियनि सां नथी मिले। सिंध जी सरहद में जेकॾहिं केरु हथियार विकिणंदो त या समुंड जे ज़रिए ईंदो, ॿियो कहिड़े ज़रिए ईंदो? सिंध जी सरहद में 4-3 सूबा क्रॉस करे जेकॾहिं को हथियार पहुचे थो त उहो ईअं आहे ई कोन त उन्हनि जी अखियुनि खां ओझल हुजे, जेके वाक़ई असांजे पखियुनि खे बि ॻणे। बहरहाल साईं, आउं सम्झां थो त असांखे ऐं अवामुन्नास ख़ासि इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया खे जाॻणु घुरिजे, ज़िमेदारनि खे जाॻणु घुरिजे त इन शइ खे कीअं घटाए सघूं था। साईं मंसूर साहिब, अव्हां जी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां हमेशह कुझु पल ॾींदा आहियो। अव्हां जा कुर्ब। साईं ज़ुल्फ़िकार शाह साहिब,
माशाल्लाह एवरग्रीन ऐं तव्हांजी वॾी महिरबानी कुर्बा मांजा तव्हां ईंदा आहियो। आख़िर में वेरी शॉर्ट पैगाम छा ॾियणु चाहींदव? साईं सिंध जे माण्हुनि खे मुंहिंजो पैगाम इहो आहे त पंहिंजा जेके वसीला आहिनि उन्हनि जे लाइ सुवाल उथारियो। सही। मिसाल तौरु सॼी सिंध में केतिरियूं अॻे TMAs हूंदियूं, हाणे टाउन थी विया आहिनि। का अहिड़ी नंढी टाउन आहे जंहिंखे करोड़ 2 करोड़ 3 करोड़ न मिले, उहो जंहिं ॾींहुं पैसा उन्हनि जी मालिकी कयो। सवाल पुछो त बाबा ही तव्हांजा कल्ह उतार वीराना डिॼो न, सवाल पुछणु शुरू कंदो। जंहिं ॾींहुं तव्हां उन खां पुछणु शुरू कयो तव्हांजे लाइ बहितरी थींदी। वाह वाह ज़बरदस्त साईं। मां साईं जन जी ॻाल्हि खे बिल्कुलु न रुॻो सहमत आहियां इन ॻाल्हि सां त तव्हां पंहिंजे हिकु हिकु शइ जी हिफ़ाज़त करणी आहे। ॿोलीअ जी हिफ़ाज़त करणी आहे, पंहिंजी सकाफ़त जी हिफ़ाज़त करणी आहे, पंहिंजे ईंदड़ नस्लुनि खे पंहिंजे ॾाहप सां राह ॾेखारणी आहे। रुॻो पंहिंजे लाइ न सोचियो, पंहिंजे लाइ सोचींदो, छाकाणि त तमामु ख़ुशी थींदी आहे लेटर टू एडिटर जेके अख़बार में ईंदा आहिनि लेख, मां सोचींदो आहियां त हीअ त मुआशिरे जे लाइ ॻाल्हि कनि पिया, हिनखे पाण पंहिंजे लाइ त कुझु खपे ई कोन। हर उहो माण्हू अहम आहे जेको मुआशिरे जी का ॾुखियाईनि खे आसान करण जे लाइ हुकूमत जा कन खणाए थो, ख़त लिखे थो, वीडियो ॻाल्हि ठाहे थो, मीडिया ते ॻाल्हाए थो ऐं सच ॻाल्हाए थो। बिल्कुलु सही। मुस्तक़बिल असांजो एतिरो ख़राबु कोन्हे। सिंध एतिरी सुहिणी ही ख़ितो आहे जो एतबार कयो त अलाए केतिरनि मुल्कनि जे नसीब में उहो कुझु कोन्हे जेको असां वटि अॻे ई मौजूदु आहे। बिल्कुलु सही साईं, बिल्कुलु सही। नाज़रीन, आउं सम्झां थो अॼु जो प्रोग्राम अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह वरी सुभाणे मिलंदासीं ठीकु आचर जे ॾींहं ते 9 लॻे खां 11 लॻे ताईं। इन उमेद सां त जिते बि हूंदो पंहिंजो रखंदो तमामु घणो सारो ख़्यालु। इन सां गॾु पंहिंजी मेज़बानी में लॻाए खे ॾींदा इजाज़त।